अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूर्य मरे सोभ खे त दिल जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरें आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारो थियनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अॼोके प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामईन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं सिंधी संगत यूके पारां सिंध जे हीरोज़ खे यादि करण ऐं उन्हनि खे भेटा पेश करण लाइ हिकु वेबनार जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें कैनेडा मां हाजन कलोड़ो, सिंध मां दिलशाद भुट्टो सीनियर, नवाज़ खान ज़ौर, डॉक्टर दुर्मोहम्मद पठान, क़ौमी शाइर जुमन दरबदर, यूके मां अब्दुल सत्तार सूमरो, गुल सनाई जन पंहिंजा वीचार वंडिया ऐं सिंध जे शानदार माज़ी जे शानदार शख़्सियतुनि जो ज़िक्र कयो, जिन वतन जी इज़त ऐं आबरू बचाइण ऐं धरती माउ जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जानियुनि जो नज़रानो पेश करे तारीख़ में अमर थी विया ऐं रहंदी दुनिया में ग़ुलाम क़ौमुनि लाइ वतन जी आज़ादी ऐं नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त लाइ घस ऐं हौसलो ॾेई विया। हिन वेबनार जी कार्रवाई असांजी साइण हफ़ीज़ा वधियो सरअंजाम ॾिनी। सामईन, वतन जा शहीद क़ौमुनि जो असासो हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी क़ुर्बानीनि खे साम्हूं रखी वतन जा आशिक़ पंहिंजा सिर घोरे छॾींदा आहिनि। सिंध दुनिया जी उहा सदोरी ऐं मोहबतुनि वारी धरती आहे। सिंध उहो अज़ीम वतन आहे जंहिंजी हिफ़ाज़त ऐं आज़ादीअ लाइ हिन जा आशिक़ कुॾी सिर जो नज़रानो पेश कंदा आहिनि। जॾहिं सिंध जी तारीख़ ते नज़र विझे थी त सिंध ते सिर घोरींदड़नि जो अंगु हज़ारनि में न पर लखनि में आहे। माई बख़्तावर शहीद हुजे, शहीद ग़ज़ाला बतूल सिद्दीकी हुजे, तोणे ठोड़ी फाटक जा शहीद हुजनि, या कारी मोरी जा अज़ीम शहीद जिन खे पहिरियों गोलियुनि जो भख बणाए ऐं पोइ उन्हनि खे ज़िंदा जलाए छॾियो। शहीद मुज़फ़र भुट्टो हुजे, मक़सूद कुरैशी या शहीद बशीर ख़ान कुरैशी हुजे, राजा ॾाहर, रूपलो कोल्ही, शहीद अलाबख्श सूमरो, नज़ीर अब्बासी, सूर्य बादशाह, ॾाहर भंभरो समेत केतिरनि जा नाला ॻणाइजनि। इहे ई शहीद आहिनि जिन जी क़ुर्बानीनि सां क़ौमी जदोजहद ऐं आज़ादीअ लाइ वेड़ वारो जज़्बो पैदा थींदो रहे थो। हिन मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं सिंधी संगत यूके खीरूं लहनि जिन पंहिंजनि हीरोज़ खे यादि करण लाइ ही प्रोग्राम कयो आहे। हूअं बि वर्ल्ड सिंधी कांग्रेस आलमी इदारनि में सिंध जो केस ऐं लाॻीतो पेश कंदी रही आहे। इन ते बि खेसि वाधायूं हुजनि। इन सां गॾु उन्हनि खे बि सलाम पेश कयूं था जिन जी कोशिश ऐं जाखोड़ सां आलमी इदारनि ताईं सिंध में ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जा आवाज़ गूंजिया आहिनि। सामईन, हाणे वेबनार जी मुकमिल कार्रवाई अव्हां जी समाअतुनि लाइ पेश करे रहिया आहियूं। जे कोॾिया काक ककोड़े विया, जे चंग चाह जो चोरे विया, से प्यारा जीअ जियारा हुआ, जे सिंधरी तां सिर घोरे विया। साथियो, जीअ सिंध, मुंहिंजो नालो हफ़ीज़ा वधियो आहे। असां सिंधी संगत यूके ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां सिंध जे शहीदनि ऐं क़ौमी हीरोज़ जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं अॼु। ऐं असां इहो ॾिहाड़ो हर साल मल्हाईंदा आहियूं वॾे जोश ऐं खरोश सां हिते यूके में। इन जे करे त असां पंहिंजी नई जनरेशन खे पंहिंजे उन्हनि खे ॿुधायूं त असांजा सिंधी क़ौमी हीरोज़ कहिड़ियूं कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि खे यादि रखनि, उन्हनि मां उत्साह पैदा थिए। वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं सिंधी संगत यूके जेको आहे सो मुंहिंजो थोरो इंट्रोडक्शन मां तव्हांखे कराईंदी हलां त वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जे क़ौमी हक़नि जे लाइ जदोजहद कंदी आहे। हिते इंटरनेशनल कम्यूनिटीज़ में असां पंहिंजो आवाज़ उठाईंदा आहियूं। सिंध जा क़ौमी मसइला हुजनि, ॿोली हुजे,
सिंध जे धारियुनि जी बरक़रार हुजे, केतिरा इशूज़ आहिनि इन्फोर्स कन्वर्जन जा, मिसिंग पर्सन्स जा, ऐं पोइ 30 सालनि खां मुसलसिल जदोजहद करे रही आहे ऐं सिंधी कांग्रेस पंहिंजो आवाज़ दुनिया जी कुंड कुछ में पुॼायो आहे। हिते जे सेनेटरनि MPs खे ऐं मधु कयो आहे खे, उनखां अलावा UNO में पंहिंजो आवाज़ उथारियो आहे। ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस खां अलावा SSUK जो थोरो मां इंट्रोडक्शन कंदी हलां त सिंधी संगत UK हिते जीअं पोयनि 16 सालनि खां सियासी समाजी कमनि में तमामु घणी मसरूफ़ रही आहे ऐं सिंधी जो मक़सदु इहो आहे कि पंहिंजी ॿोली खे पंहिंजे कल्चर खे प्रोमोट कजे। ऐं उन जे हिसाब सां असां ही वेबिनार कोठायो आहे ऐं हिन वेबिनार में असां वटि तमामु बहितरीन अदीब, शाइर, क़ौमी कारकुन ऐं अॻवान आहिनि। असां पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे पैनलिस्ट जा जिन पंहिंजो टाइम कढी करे हिते असां सां जॉइन कयो आहे। ऐं असांजो पहिरियों पैनलिस्ट आहे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो वाइस चेयरमैन साईं हाजन कलोरो, पाण कैनेडा चैप्टर जा ऑर्गेनाइज़र्स आहिनि ऐं मां गुज़ारिश कंदुसि साईं खे सिंध जे क़ौमी हीरोज़ ते पाण ॻाल्हाइनि। महिरबानी अदी हफ़ीज़ा। साथियो, जीअं सिंध मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। ज़िंदगीअ जो वॾे में वॾो टारगेट अमरता हुअणु घुरिजे, तभी मौत सां माण्हू मरियो वञे। ॿियनि कारण जीअण जे पंध में जॾहिं माण्हू जो विसाल थिए थो त उहो अमरता माणे वठे थो। अमरता जा बि ॾाका आहिनि। संधी धरतीअ तां घोरजी वञणु अमरता जो सभ खां मथां ॾाको आहे। नज़रूं हेठि रखबियूं त माण्हू सतही थी वेंदो, सिधियूं रखबियूं त साॻिया पेचरा साॻिया पंध हूंदा, पिया ॾोरबा ऐं ॾोरींदे ॾोरींदे माण्हू नज़रुनि खां दूरि थी वेंदो। नज़रूं बुलंद रखबियूं त सोचूं बि वेंदियूं बुलंद थींदियूं। भला आज़ादीअ जी ऊचाईअ खां वधीक कहिड़ी बुलंदी थी सघे थी। जो साह ॾिए थो नंगनि ते ऐं झांगियुनि ते ऐं झंगनि ते, जो वाहुंदनि में वरणो आहे, सो माण्हू मूर न मरणो आहे। अॼु पाण हिन निशिस्त में सिंध मड़ जे उन्हनि सपूतनि खे सारण लाइ गॾु थिया आहियूं जिन पंहिंजूं हमेशह नज़रूं ऊचियूं रखियूं। हिननि पंहिंजे ज़िंदगीअ जे हासिलात खे सतह ॾांहुं लुड़ण बजाए बुलंदियुनि ॾांहुं उॾार ॾिनी ऐं ताड़ू वेरिन जॾहिं पक करे वरिती त धरतीअ जा ही पुट क़ौम खे विधल ग़ुलामीअ जा ॾावण छिनी छॾींदा, त हुननि धरतीअ जे अॾनि पुटनि खे भुञण जो अज़म करे पंहिंजे पलीत इरादनि खे नेठि पाणी ॾेई असांजा पाक वजूद असांखां जिस्मानी तरह धार करण लाइ संदरा ॿधी जो बीठा, त अञा ताईं इहो सिलसिलो पियो थो हले। हज़ारे वरे अॻु धरतीअ जे ॻोले ते शान मान सां सलीके वारी ज़िंदगी जीअण जा पहिरियां पहिरियां नक्श चिटींदड़ क़ौम पंहिंजनि अबनि ॾाॾनि जे आश्ती ऐं अमन वारनि दगनि खे भला कीअं रहण ॾींदी। सो धरतीअ जा हलाली पुट पिया पंहिंजा सिर घुरींदा रहंदा। हू सम्झनि था त सिंधियुनि खे मारे सिंध तॻाए वेंदा, पर तारीख़ गवाही ॾींदे फ़ख्र पई महसूसु करे त सिंधियुनि पंहिंजूं जानियूं त त्यागियूं आहिनि, पर धरती माउ खे तगड़ नाहे ॾिनो ऐं नई अबद ताईं ईअं थियणु ॾींदा। हू असांजे अॾनि पुटनि जा कंध केराए ॿ की हेडरनि ॾंदनि सां पंहिंजी कराहत दुनिया आॾो आणीनि था। हेॾा असां अॼु बि पंहिंजे ऐलान ते क़ाइमु आहियूं ऐं दाइम क़ाइमु रहंदासूं त झोल जली जंहिं वक़्तु भिटाई, किरंदा कंध हज़ार यार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो। धरतीअ सां माण्हूअ जो सुबंध हिकु अज़ली हक़ीक़त आहे। धरतीअ वासी पंहिंजे सोचनि ऐं सलाहियतनि में पंहिंजो पंहिंजो मयार ऐं पैमानो रखनि था। पखियुनि जो मिसाल वठूं, ॾेख में बाज़ ऐं गिज हिकु जहिड़ा आहिनि, उॾार बि ॿिन्ही जी साॻी फिज़ा में, पर ज़ागी ऐं निगाह जो ॿिन्ही जो अलॻि। बाज़ ऊचाइनि तां शिकार जी ताड़ में रहे थो, गिज इन ई साॻी उॾार में ढूंढ ताड़ींदी रहे थी। शाइर बि इन लका खे तशबीह ॾांहुं सां वाह जो शाइराणो असलूब ॾिनो आहे। परवाज़ है दोनों की उसी फिजा में, करगस का जहां और शाहीन का जहां और। या वरी पंहिंजे देश जे पखियुनि जे लका खे भिटाई सरकार ॾिसो कीअं थो पेश करे। हंजनि सी हेकार जे गुण करी निहारी, बघनि सी बिहार ॿेल न ॿधी कॾहिं। हंज पखी ॾिसण में ॾुबरो पर सुहिणो सिकतो, ख़ुददार पखी। संदसि ग़िज़ा चवनि था त जवाहरात हुजे थी, जवाहर न मिलन्स त बुख ते ई पंहिंजो सिर विञाए छॾे, पर कचिरो ऐं कंध गंद कॾहिं न चुगे, भली मरंदे मरी वञे।
बग बि ॾिसण में हंज पखीअ जहिड़ो, पर इहो वरी सॼो ॾींहुं गंद चुगंदो। शहीद जेके धरतीअ सां लहूं लाहे वेठा, उन्हनि हमेशह आज़ादीअ जा जवाहरात पे ताड़िया। समझौतनि ऐं मुफ़ाहमत जो कचिरो सोननि थालियुनि में बि खेनि सजाए पेश कयो वियो, त बि न क़बूलियाऊं। सिर घोरे छॾियाऊं पंहिंजे धरतीअ तां, पर बगनि सां ॿेल हरगज़ न ॿधाऊं। राजा ॾाहर जी शहादत खां वठी शहीद सूर्य बादशाह, रूपलो कोहली, शहीद अलाबख्श सुमरो, नज़ीर अब्बासी ऐं वेझड़ में सिंध जे लेजेंड साईं अता मोहम्मद बंबरे जे अरॾे पुट ॾाहिर बंबरे जे शहादत ताईं जा दास्तान असां लाइ जोगी तसलीअ जो कारण आहिनि। माई बख्तावर खां वठी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी, सिंध जे न्याणियुनि जे शहादतुनि जो रत आज़ादीअ जे हासिलात जे पोख लाइ रेज आहे। टोड़ी फाटक जे शहीदनि खां बशीर ख़ान कुरैशीअ ताईं ऐं मुज़फ़र भुट्टो, सराई कुर्बान ख़्वावड़ खां वठी मक़सूद कुरैशीअ ऐं ॿियनि जेके दास्तान आहिनि, से आज़ादीअ जे मुमल माणण लाइ ईमान ताज़ो करण में मुअसर फ़िक्री हौसले जा कारण आहिनि। वो जवानियां भी सुए जिंदा चली जो कम सुनों ने कभी जी ही नहीं, वही एक आह तेरे मक्तल को ले डूबेगी जिसे तू समझा किसी ने सुनी ही नहीं। असीं रोज़ानो सांझीअ टाणे उभ में चिमकंदड़ तारा ऐं चंड्रकतियूं मुंदन आहर पसंदा रहूं था। तमामु ज़रूरी आहे त धरतीअ वासी असीं जेके जीअरा जाॻंदा वजूद आहियूं, भली दुनिया जे कहिड़ी बि कुंड कुर्श में हुजऊं, पंहिंजे ॼणे ॼणे जे ज़हनी उफ़क़ में धरतीअ जे शहीदनि जा तसवुर चमकंदा रहनि। हिक पल लाइ बि खेनि विसारण जी ख़ता न कयूं। ईअं ई असीं हंज पखियुनि जे स्वाभाविक फितरत वांगुरु सिंध अमण खां घोरजण लाइ हर वक़्तु तयारु रहंदासीं। कॾहिं बि बघ पखियुनि जे अभाविक फितरत सां हम आहंग न थींदासीं। इहो ई पाण खे वचन वरजाइणो आहे। असांखे माहिर थी अमरता माणनी आहे, महरूम थी बघनि वांगुरु मरी वञणो न आहे। महरूम ई मरी विया, माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चौंज में लॾियाऊं लुआ, हुबाब ई हुआ उनजे वादीअ विच में। सो साथियो, असांजा शहीद जीवन जी माम सम्झी पाणीअ जे बुलबुले वांगुरु फाटण बजाए लावो बणिजी घोरजी विया। उन्हनि जो पाक खून असांखे पुकारे पियो त संदन रत सां वफ़ा जो पेच पायूं। अॼु हीअ संदन सार में असांजी वेहक पिणु वफ़ा जो वचन आहे। असांजे मुआसीं सफ़र में साथी त माणींदा पंहिंजा मंज़िल पंहिंजा ढोल ॾाढी। जी सिंध, महिरबानी सिंधी संगत सिंधी कांग्रेस। Thank you very much, Hajan Kaloro. तव्हां तमामु बहितरीन नमूने सां सिंध जे क़ौमी हीरोज़ खे ट्राइब्यूट पेश कयो। असांजे मुआसीं सफ़र में ओ साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ठाती, जॾहिं रत असांजो बि ख़ुशबू थी ईंदो त वेरहा वतन जा बि वासी छॾींदो। महिरबानी तव्हांजी। हाणे असांजो ॿियो पैनलिस्ट आहे साईं दुर्मुहम्मद पठान। पाण कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। संदसि घणो अरसो तालीम सां लाॻापियल इदारनि में कमु कयो अथनि। संदसि ख़िदमतूं तमामु वॾियूं आहिनि। पाण एक्स प्रिंसिपल रहिया आहिनि क्रेडिट कॉलेज जा, सिंध जी जा डायरेक्टर पिणु रहिया आहिनि। संदसि तारीख़ ऐं तहक़ीक़ ते अणथक कमु थियल आहे। पाण सोशल मीडिया ते हिकु यूट्यूब ते हर ॾींहं जे हवाले सां पोस्टूं रखंदा आहिनि। उनखां अलावा संदुन जे मां तव्हांखे चवां पई पाण बहितरीन दानिश्वर बि आहिनि, मुहक़िक़ बि आहिनि, अदीब आहिनि। संदुन तारीख़, अदब ऐं जवाने हयात ते ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 30 खां मथे छपी चुका आहिनि। पाण गुल हयात इंस्टीट्यूट जा बानी आहिनि ऐं डायरेक्टर आहिनि, जंहिंमें तारीख़ ऐं ॿियनि मज़मूननि ते बेबहा मालूमात मौजूदु आहे। ऐं पाण तमामु घणो एक्टिव आहिनि ऐं संदुन चवणु आहे ऐं संदुन कम खे असां हाईली अप्रिशिएट कयूं था ऐं असांजी नई नस्ल जे लाइ ऐं नई टही जे लाइ हिकु वॾो सरमायो आहे जेको पाण संभालियो जमा करे रखियो आहे असांजे लाइ। ऐं असांजी नई नस्ल उमीद त उन मां पंहिंजो उन मां भरपूर फ़ाइदो वठंदी ऐं उत्साह वठंदी ऐं उनखे पढ़ंदी। त साईं दुर्मुहम्मद पठान साहब, ओवर टू यू। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि त पाण तमामु बहितरीन शाइर बि आहिनि। संदूं शाइरी बि असांखे मौक़ो मिलियो ज़रूरु जेको असां खां ॿुधंदासीं जेकॾहिं टाइम मिलियो त। साईं, ओवर टू यू प्लीज़। बड़ी महिरबानी अवांजी। हिते प्रॉब्लम आहे इंटरनेट जो ऐं बिजली जो। थी सघे थो त मां ॻाल्हाईंदे अवां खां कटिजी वञा, पर जेतिरो वक़्तु जेको मूंखे हिते मिले थो पियो त मां पंहिंजूं ॻाल्हियूं करे वठां। सभ खां पहिरियों त मां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो थोराइतो आहियां, सिंधी संगत यूके वारे जो थोराइतो आहियां, जंहिं हेॾो सारो वॾो
इवेंट कयो आहे ऐं जिन माण्हुनि सिंध लाइ जिंद ॾिनी आहे तिन खे यादि करण जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो कमु कयो अथनि। सिंध अज़ीम धरतीअ जेका सालनि खां वठी सपूत पैदा कया आहिनि ऐं जिन मरण खां हिमात ॾिनी आहे। गुज़ारिश करण जो मक़सदु ही आहे त सिकंदर आज़म खां वठी वेंदे अॼोके ॾींहं ताईं सिंध जे माण्हुनि ॾिनियूं आहिनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सॼो ज़िक्र नथो करे सघे। मूं ॿ दौर कया आहिनि, हिकिड़ो अंग्रेज़नि जो दौर खयो आहे ऐं ॿियो खयो आहे पंहिंजो दौर जंहिंमें असां गुज़रूं था पिया। हाणे इन्हनि में मूं भेट कई आहे त असांजे अंग्रेज़नि जे दौर में बि जेको आहे सो सिंध जे माण्हुनि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं ऐं अवां जेकॾहिं वेही किरानाला जी हुनजी ठाहींदा त जॾहिं कब्ज़ो थियो मनोड़े ते, जॾहिं कब्ज़ो थियो कराचीअ ते त सिंध जे माण्हुनि उनखे जेको आहे सो रिएक्ट कयो। मां अव्हांखे हिकिड़ी फ़र्क़ु ॿुधाइण पियो चाहियो त अंग्रेज़नि जे ॾियारनि में बि रियासती दहशतगर्दी हुई, पर उहा टारगेटेड हूंदी थोरनि माण्हुनि जे लाइ। पर असांजे दौर में उहा जेके आम माण्हू, सो मूंखे इहो कंपेयर करणो हो ॿिन्ही दौरनि ते त ब्रिटिश पीरियड में टारगेटेड हिकिड़ी जेकी हूंदी असांजी रियासती दहशतगर्दी। असांजो हुननि ॾियारनि में सूर बादशाह बि शहीद थियो, हेमू कालाणी बि शहीद थियो, पर उहो टारगेटेड हुया ॼण। असांजे दौर में हिकिड़े लार्ज स्केल ते जेको आहे सो उहा जेकी आहे असांजे नौजवाननि खे गिरफ़्तार कयो थो वञे ऐं वापसीअ में असांखे सदाईं पिया था लाश मिलनि। कॾहिं ईअं थो थिए त कराचीअ मां लाश मिलंदा हुया, कॾहिं जेको आहे सो दहशतगर्द थियूं शहरनि ॿियनि में त असांखे लाश मिलिया। हिकिड़ी हिकिड़ी तारीख़ खे वठंदो पुट अव्हांजा लख अहसान, मूंखे अव्हां टाइम ॾिनो त पर उन सां गॾो गॾु आहे त मूं फीड करे छॾियो आहे पंहिंजे दोस्तनि खे। हिकिड़ा ॿ वीडियोज़ ॾिना आहिनि, हिकिड़ो वीडियो तफ़सील सां वीडियोज़ आहिनि, दोस्त ॿुधंदा ऐं ज़ाहिरात असांजो शेयर कया वेंदा त उन में मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू अचे वेंदो। ऐं मूंखे हिकिड़ी पॉइंट हर रिपीट थी करणी पए त रिसर्च प्रोजेक्ट आहे, इन्हनि सिंध ते जिंद ॾींदड़नि ते कमु करायो ऐं असांजा हे सेमिनार जेके आहिनि उनजा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो फ़ाइदो इहो ई थियो त असां ॿियनि माण्हुनि खे अवेयर करे सघियासीं त सिंध जे माण्हुनि सां कहिड़ी ज्यादती थिए थी पई, सिंध जे माण्हुनि जेको आहे केॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि सिंध जे करे। हिकिड़ो त असां पब्लिक खे अवेयरनेस सां माण्हुनि खे यकीन था ॾियारियूं त बाबा तव्हांखे संभालण वारा, तव्हांखे सपोर्ट करण वारा। थैंक यू वेरी मच साईं नूर मोहम्मद पठान साहब। लॻे थो वरी तव्हांजी आवाज़ डिस्कनेक्ट थींदी थी वञे ऐं असांजो अॼोके वेबिनार करण जो मक़सदु बि इहो आहे त सिंध जे क़ौमी हीरोज़ खे ख़राज तहसीन पेश कजे, उन्हनि ते ज़िंदगीअ ते उन्हनि ते तहक़ीक़ थियणु खपे, उन्हनि ते डॉक्यूमेंटूं थियणु खपनि, उन्हनि ते फिल्मूं ठहणु घुरिजनि। जी साईं। बाबा हाणे मां वाइंड अप कयां छो त ॿियो डिस्टर्ब कंदुसि मां दोस्तनि खे। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त वॾी महिरबानी आहे हिन दोस्तनि जी जंहिं ऑर्गेनाइज़ कयो आहे ॿिन्ही पार्टियुनि ॿिन्ही ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी अवेयरनेस पैदा थींदी असांजे हितां जे माण्हुनि में। सिंधी माण्हुनि खे पक थींदी त को उन्हनि खे सहारण संभालण वारो आहे। दुनिया जहान खे ख़बर पवंदी त सिंधी माण्हुनि जा सहारोज़ ऐं लांग्स कहिड़ा आहिनि। तंहिं करे अव्हांजो ॾाढो टाइमली हिकिड़ो स्टेप आहे ऐं मां एप्रिशिएट थो कयां अव्हांखे। मां पंहिंजे लाइ एजाज़ थो सम्झां त अव्हां सां गॾु वेठो आहियां ऐं हिते इंटरनेट कान्हे या ॿिया प्रॉब्लम्स आहिनि चयूं त तव्हांजी वॾी महिरबानी मूं मुंहिंजो टाइम वरितो। हाणे जेकॾहिं मां डिस्कनेक्ट थी वेंदो त शायदि वरी न अचां, ॿियनि खे ॿुधी न सघिबो, पर मुंहिंजा वीडियोज़ अव्हां वटि आहिनि। मां मुंहिंजी हसरत रहंदी इहे शेयर थियनि। हिकिड़ो अंग्रेज़ी में वीडियो आहे। साईं कते वॾी महिरबानी ऐं कते कलामीअ जी माफ़ी। ऐं उहे जेके ॿई वीडियोज़ आहिनि, हिकिड़ी प्रेज़ेंटेशन आहे ऐं ॿी साईं जी जेको सो रिकॉर्डेड वीडियो मैसेज आहे, उन जा ॿिन्ही जा लिंक मूं हिते चैट में शेयर करे छॾिया आहिनि ऐं जेके दोस्त उनखे वधीक ॿुधनि शेयर कनि ऐं साईं जिन बि उनखे ॾिसी वठनि। वॾी महिरबानी साईं, वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। इहो असांजे लाइ ऑनर आहे त तव्हां असां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु वेठो ऐं असांखे पंहिंजो जेको आहे सो ॿुधायो ऐं वाक़ई बि हिन ते तहक़ीक़ थियणु खपे, सिंधी नौजवाननि में उत्साह पैदा करणु खपे। हींअर जेके क़ौमी तहरीकूं ऐं तंज़ीमूं हली रहियूं आहिनि उन्हनि में हिकिड़ो फियर नौजवाननि में क्रिएट कयो थो वञे। तव्हां जेको क़ौमी तहरीकनि में हलंदो त उनखे तकलीफ़ूं या मुश्किलातुनि जो मुंहुं ॾियणो पवंदो।
पर जेकॾहिं असां पंहिंजा क़ौमी हीरोज़ जा ॾींहं मल्हाईंदासीं त उहे बि इन्हनि खां वधीक अज़ियतुनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई करे पंहिंजी धरती पंहिंजे वतन ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कई। थैंक यू वेरी मच। तव्हांजा वीडियोस असां हिते यूट्यूब ते शेयर कंदासीं ऐं तव्हांजो कमु हाईली अप्रिशिएटेड आहे ऐं इनशाला वरी तव्हां सां जल्द मुलाक़ात थींदी, वरी को नओं प्रोग्राम ठाहींदासीं। ऐं असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे त थर सां तालुक़ रखंदड़ मामा जुमन दरबदर असां सां गॾु आहे। संदसि शाइरी संदसि कंद कुर्छ में ॿुधी वेंदी आहे। वठी हर हर जनम वठिबो, मिठा महिराण में मिलबो, ख़तम ऊंदाह थी वेंदी, चिटी चांडाण में मिलबो। हर माण्हू जी इहा ख़्वाहिश आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त असां सिंध जे क़ौमी शाइरनि जो जेको मर्कज़ ऐं महवर रही आहे उहा सिंध रही आहे। आशिकी ऐं रोमांस जेको रहियो आहे उहो सिंध सां रहियो आहे। सिंध पंहिंजी धरती सां, पंहिंजे दरियाहनि सां, वाहनि सां, वस्तनि सां, थर जी हवाउनि सां, पेरूं सां, हर शइ सां रहियो आहे। तंहिंजे करे ऐं साईं मामा जुमन दरबदर खे चवंदुसि त महिरबानी करे तव्हां पंहिंजा बैट असांखे ॿुधायो, गीत ॿुधायो ऐं थैंक यू वेरी मच तव्हां असांखे जॉइन कयो। महिरबानी। लतीफ़ जे बैत सां बाबा त हबीबन हिकार मझा महर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार ओरन उहो ई थियो। ऐं अवां जूं महिरबानियूं यूके वारनि जूं ऐं जिन सचपच त इहो महसूसु करायो त अञा रुञ मारड़ अचे पई मथां ईअं सम्झो मुआ मोर सारा। अभी असांजा सफ़ीर आहियूं, असांजे रवैयनि जा ज़ामिन आहियूं। अवां सिंधी क़ौम जा उहे फर्द आहियूं जेके ॿाहिरि रहंदे बि पंहिंजी मिटीअ सां मोहबत कनि था। ऐं अव्हांखे सलाम पेश करियो। महिरबानी तव्हांजी। अच्छा गीत ॿुधाई आहे? बिल्कुलु तव्हां हाँ बिल्कुलु साईं तव्हां जी मामा बिल्कुलु तव्हां असांखे गीत ॿुधायो ऐं गीत ॿुधाइण खां पोइ आहे त तव्हां वरी बि हिते वेठा हुजिजो, तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं, वरी कुझु ॿियनि स्पीकर्स खे ॿुधंदासीं, वरी बि तव्हांखे ॿुधंदासीं। कारूं झरजीअ कोर मथे को साओ पीलो मोर नचे, भूरो भूरो बादलड़ो बेराह मुसाफिर जा भटके, सर में आहे साओ पियो तो मींहुं वसे थी गाज गजे, लंगड़ सिज जी लांबन में का शाम हुई शमशाम हुयो, रात जे कारे रूप अंदर को पिरे सॼो पैगाम हुयो, मुंह मेरे महल जा माक उठी ई रात सॼो अंजाम हुयो, कहिड़ो ढंढ जे झेड़े में ये आहे चुभो जड़ तीर खुपियो, नासी रंग जी नहली ऐं घोराड़ो को गुलो गयो, बलहार सॼो वासी पियो इंसानू थियो, वठी हर हर जन्म मरबो, वठी हर जन्म मरबो, मिठा मेराण में मिलबो, मिठा मेराण में मिलबो, ख़त्म हूंदा थी वेंदी, ख़त्म हूंदा थी वेंदी, चिठीअ चांडाण में मिलबो, मिठा मेराण में मिलबो, पंहिंजी जा जंग वाजारी सती थी नेठ सो भारी, ओ मरी वेंदा मिड़ई मारी, मरी वेंदा मिड़ई मारी, सच्चे सुरहाण में मिलबो, मिठा मेराण में मिलबो, हुजे यूरोप या लबना जिथे मारो वयो इंसान, हुजे यूरोप या लबना जिथे मारो वयो इंसान, उन्हीं माण्हूअ सदे अरमान, उन्हीं माण्हूअ सदे अरमान ऐं रत ठाण में मिलबो,
मिठा में रण में मिलबो थिया जे क़ौम तां कुर्बा उन्हनि जा अन लखे ऐसा शहीदनि जहिड़े टेरत सां शहीदनि जहिड़े टेरत सां रतीअ लालाण में मिलबो मिठा में रण में मिलबो वरी वरंदा त वसिकारा वसी पवंदा है पटसारा ओ मारू थी दात मोचारा सिधी थी दात मोचारा ॿियनि मां ॾाण में मिलबो मिठा में रण में मिलबो वठी हर हर जनम मरबो वठी हर हर जनम मरबो मिठा में रण में मिलबो मिठा में रण में मिलबो ज़बरदस्त मामा, तमाम बहितरीन ऐं अव्हां जी आवाज़ में ॿुधण में जो त मज़ो ई पंहिंजो आहे। भला हिकिड़ो ॿियो बि गीत ॿुधायो, असां वटि सुठो टाइम आहे त छो न तव्हांखे ॿुधूं। हीअ गीत आहे आज मारी ते ठहियल पर मुंहिंजी मारी सिंध आहे उनजे करे बिल्कुलु ज़रूरु ॿुधंदासीं। तफ़सील तौर पेश कयो बिल्कुलु होली होली रूलोई वो मुझे फाटल फाटल लोई वो लीरू लीरू लोई वो मुझे फाटल फाटल लोई वो लज आए मुझ पत आए लज आए मुझ पत आए सापत वञा किए धोई वो लीरू लीरू लोई वो मुझ फाटल फाटल लोई वो तो ॾाढ कया तो ज़ुल्म कया पर मूं त उमर ॾिसकी न ॾिनो। असां वेलकम कयूं था साईं नवाज़ खान ज़हूर खे ऐं दिलशाद भुट्टो साहब खे ऐं असां सां गॾु अदा अब्दुल सत्तार सुमरो बि आहिनि। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। मामा जुमन जो बैत ॿुधोसीं त महफ़िल थोरी जेका आहे सा स्मूथ थी वई। हाणे ऐं गुज़ारिश कंदुसि साईं नवाज़ खान ज़हूर खे, पाण जीअं सिंध क़ौमी पार्टी जा चेयरमैन आहिनि ऐं उन सां गॾु तमामु बहितरीन अदीब आहिनि, केतिरा ई किताब लिखिया अथनि। सदुन किताब तक़रीबन 25 खां मथे आहिनि ऐं केतिरा किताब ट्रांसलेट बि कया आहिनि। असां शुक्रगुज़ार आहियूं असां सां गॾु आहिनि। अदा नवाज़ खान ज़हूर तव्हांजो असांखे। जी जी भेण, थैंक यू अदा, ओवर टू यू। महिरबानियूं लख कुर्ब, रब जा करम लॻा पिया आहिनि। ठीकु आहियूं, तव्हां ठीकु आहियो? शुक्र अल्लाह जो, तव्हांजी महिरबानी। साथियो दोस्तो जीएसएन सभ खां पहिरीं आऊं सिंधी संगत यूके जे साथियनि जो बहननि ऐं भाइरनि जो थोराइतो आहियां जेके हमेशह जीअं हिन भेरे बि पाण खे हिक ॿिए सां मुखातिब थियण जो ज़रियो साबित थिया आहिनि। इहा तमामु सुठी रिवायत आहे त सिंध जा माण्हू हिक ॿिए सां मुखातिब थियनि ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा रहनि ऐं इन ॻाल्हाइण जे पुठियां जेका बुनियादी शइ आहे उहा सिंधियत जो जज़्बो आहे ऐं इहा सोच, इहो ख़्यालु, इहो तसवर आहे त असां सिंधी हिकु अलॻि थलॻि क़ौम आहियूं ऐं सिंध असांजो अलॻि थलॻि वतन आहे। ऐं इनखे आउं तमामु घणी अहमियत ॾींदो आहियां त माण्हू क़ौमी बुनियादनि ते सोचे। इहा तमामु सुठी अहम ऐं शानदार ॻाल्हि आहे त सिंध जा उहे बाशूर माण्हू जेके सिंध खां ॿाहिरि वेठा आहिनि ऐं उहे माण्हू जेके सिंध वेठा आहिनि उहे हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते ॻाल्हि ॿोल कंदा था रहनि, वीचार वंडींदा था रहनि, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा था रहनि। आउं इनखे रुगो महज़ किन फर्दनि या किन तंज़ीमनि जे राब्ते जो सिलसिलो नथो सम्झां, पर आउं इनखे क़ौमी बुनियादनि ते बीठल हिकिड़ो अहिड़ो अमल थो सम्झां जेको हिकिड़ी क़ौम खे ॻंढे थो। ऐं दुनिया जा समूरा बाशूर माण्हू जेके पंहिंजनि क़ौमनि लाइ जाखो ॾियनि था उहे क़ौमी तसवर सां, क़ौमी तख़यल ऐं फ़िक्र सां सरशार हुजनि था, मालामाल हुजनि था
मिसाल तौर कुर्दनि जे लाइ हिकिड़ी राय आहे त कुर्द किरकिक में वेठो हुजे या इरबिल में वेठो हुजे या कंहिं नंढड़े ॻोठड़े में वेठो हुजे, तुर्की जे, शाम जे या इराक जे या यूरोप या अमेरिका जे कंहिं जदीद शहर में वेठो हुजे, पर उहो सोचे थो त कुर्द अलॻि थियल क़ौम आहिनि। ऐं इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त सिंधी बि जेके कंहिं ज़माने में पंहिंजे क़ौमी तशख़ुस खां लापरवाह हुआ, उहे हाणे सिंधियत जे बुनियादनि ते सोचीनि था ऐं उहे सोचीनि था त असां सिंध में वेठा हुजूं, सिंध जे के ॻोठड़े में वेठा हुजूं या दुनिया जे कंहिं जदीद शहर में वेठा हुजूं, पर पंहिंजे क़ौमी तसवर सां, पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे क़ौमी तशख़ुस सां जेको असांजो लाॻापो आहे उहो अणपुट आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं हिन क़िस्म जा पाण जेके वीचार था वञूं, जिन में पाण पंहिंजे क़ौमी सूरमनि खे यादि था करियूं, पंहिंजे हीरो खे यादि था करियूं, पंहिंजा जेके हीरा आहिनि पंहिंजनि हीरनि खे यादि था करियूं, त इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। ऐं उनजे पुठियां बुनियादी तौर ते इहो जज़्बो आहे जेको असांजे अंदर में असांजे वतन ऐं असांजे क़ौमी तशख़ुस या क़ौमी वजूद सां असांजी मोहबत जो इज़हार थो करे। मजमूई तौर ते क़ौमी तशख़ुस जा या क़ौमी वजूद जा मुख़्तलिफ़ पासा हूंदा आहिनि। समाजी ज़िंदगी ॾाढी गुनागून थींदी आहे, क़ौमनि जी ज़िंदगी ॾाढी गुनागून थींदी आहे। ऐं उन जी गुनागूनी में हिकिड़ो शानदार ऐं हिकिड़ो बहितरीनु पासो जेको आहे उहो क़ौमनि जे सूरमनि जो हूंदो आहे, जेके पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ, पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, उनजी आज़ादी जे लाइ, उनजे मुस्तक़बिल जे लाइ पंहिंजूं जानियूं निछावर करे छॾींदा आहिनि। उहे इन करे पंहिंजूं जानियूं ॾींदा आहिनि त जीअं उन्हनि जा ईंदड़ नसल जेके आहिनि उहे सलामत रहनि, उन्हनि जी ज़िंदगी में जेको आहे सो नवाण अचे, उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे सा आज़ादियुनि, ख़ुशहालियुनि ऐं तरक़ियुनि सां भरपूर हुजे, ख़ुशियुनि सां भरपूर हुजे। त सिंध में बि अहिड़ा केतिरा ई सुरमा रहिया आहिनि। मिसाल तौरु पाण जेकॾहिं शुरूआती दौर खां ॾिसंदासीं या पाण राय साहसी घराणे खां जेकॾहिं राय घराणे खां ॾिसूं त राय सैरिस सिंध जो उहो सुरमो जंहिं ईरानियुनि सां विढ़ंदे सिंधी आज़ादी जे लाइ पंहिंजी जान ॾेई छॾी। ऐं इहो तारीख़ हिकिड़ो ज़बरदस्त वाक़ियो आहे त राय सैरिस शहीद थी वियो, पर ईरानी जेके हुआसीं सिंध ते फातह न थी सघिया, सिंध ते कब्ज़ो न करे सघिया। हालांकि दुनिया में हिकिड़ो तसवर इहो बि आहे जेकॾहिं बादशाह शहीद थी थो वञे, बादशाह मरी थो वञे, सिपह सालार जेको उहो हलंदी जंग में मरी थो वञे, त जंग जी फतह ऐं शिकस्त जो फ़ैसिलो थी वेंदो आहे। ऐं जंहिं लश्कर जो या जंहिं क़ौम जो या जंहिं मुल्क जो बादशाह ऐं सिपह सालार जंग में मरी वेंदो आहे या शहीद थी वेंदो आहे, उहा क़ौम जंग हाराए वेंदी आहे ऐं धारियो जेको आहे पोइ हुन ते क़ाबिज़ थी वेंदो आहे या ॿी धुर जेका आहे सा हुन ते क़ाबिज़ थी वेंदी आहे। सो राय सैरिस शहीद थी वियो निड़ी में तीर लॻण सबबि, पर ईरानी जेके आहे सिंध ते कब्ज़ो न करे सघिया। त अहिड़े ई तरीक़े सां सिंध जा तमामु घणा सुरमा आहिनि। महाराजा ॾाहर आहे, महाराजा ॾाहर शहीद थी वियो, पर लाॾी जी सूरत में, महाराणी लाॾी जी सूरत में या जयसीना जी सूरत में अरबन जे ख़िलाफ़ सिंध जी जेका मज़ाहिमती वेड़ हुई उहा जारी रही। ऐं इहो ई कारण आहे जो अरबन जो सिंध ते कब्ज़ो मुस्तहकम न थी सघियो। त तारीख़ जा खोड़ सारा दौर जेके आहिनि उहे इन क़िस्म जे वाक़ियनि सां भरिया पिया आहिनि। दुल्हा दरिया ख़ान आहे या शहीद दोदो सुमरो आहे त दोदो शहीद थी वियो। जीअं राय सैरिस जो आहे त दोदो शहीद थी वियो, पर अलाउद्दीन खिलजी जेको आहे सिंध ते क़ाबिज़ न थी सघियो। त सिंध जी इहा हिकिड़ी तारीख़ी तौर ते तमामु ज़बरदस्त ख़ासियत आहे, शानदार ख़ासियत आहे त सिपह सालार शहीद बि थी वञे तॾहिं बि जेको आहे सो सेना जेका आहे, फ़ौज जेका आहे, लश्कर जेको आहे या क़ौम जेका आहे सा धारियुनि जे ख़िलाफ़ वेड़ जारी थी रखे। त सिंध जे सूरमनि जी या सिंध हीरनि जी जेका तारीख़ आहे उहा खोड़ सारनि गुणनि सां भरपूर आहे। मिसाल तौरु राजा पाण ॾिसूं ॼाम निज़ामुद्दीन समय खे त सिंध जो सुल्तान ॼाम निज़ामुद्दीन गुज़ारे वियो। उनखां पोइ सिंध जी दरबार जेका हुई सा इंतिशार जो शिकार हुई ऐं महिलाती साज़िशूं उरूज ते हुयूं, इक़्तिदारी रसाकशी चोटाचोट चढ़ियल हुई, जंहिंजे नतीजे में दुल्हा दरिया ख़ान दरबार छॾे वियो। ॾुख विचां, रुसा में विचां, एहसासाती तौर ते ऐं शौरी तौर ते या दिली तौर ते मजरूह थियण जे करे हू दरबार छॾे वियो। पर जॾहिं धारियो काहे आयो
तो हू वरी वापसि मोटे थो हुन सां मुक़ाबिलो थो करे। हू दरबार जो माण्हू न आहे, हुन वटि सिपह सालारी न आहे, उहा हू छॾे चुको आहे, पर जॾहिं अरगून काए था अचनि त उन्हनि सां मुक़ाबले जे लाइ जेको आहे सो वरी अचे थो ऐं अची सिपह सालारी संभाले थो। त अहिड़े तरीक़े सां सिंध जे सूरमनि जूं खोड़ सारियूं ज़बरदस्त जेको सो ख़ुशूसियतूं आहिनि ऐं आउं सम्झां थो सिंध जे सूरमनि ते तमामु घणो कमु थियण जी ज़रूरत, कमु करण जी ज़रूरत आहे। सूर्य बादशाह आहे, सूर्य बादशाह ते कमु थियणु घुरिजे, या उन खां पोइ अंग्रेज़नि जो दौर ताईं या उन खां अॻु में जेके पंहिंजा सूरमा आहिनि उन्हनि जी ज़िंदगीअ जी जेका ख़ूबसूरती आहे, उन्हनि जे जदोजहदनि जी जेका हुस्नाकी आहे, उन ते कमु थियणु घुरिजे। उन्हनि में जेके ख़ूबियूं आहिनि, जेके गुण आहिनि, उन्हनि ते कमु थियणु खपे। या उहे सूरमा जेके गुमनाम आहिनि उन्हनि ते बि कमु थियणु घुरिजे। त अहिड़े तरीक़े सां सिंध जी तारीख़ ते या सिंध जे सूरमनि जी तारीख़ ते कमु थियणु घुरिजे। ऐं सम्झां थो त विरहाङे खां पोइ आज़ादी जी तहरीक जा जेके सूरमा आहिनि उन्हनि ते बि तमामु वॾे कम जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि ते बि, ऐं अव्हांखे जसू जे तव्हां उन्हनि खे यादि था करियो। जे आउं भुलिजां नथो त कैबराल चयो आहे त जॾहिं क़ौम पंहिंजनि शहीदनि खे, पंहिंजनि सूरमनि खे या पंहिंजनि तारीख़ी हीरनि खे सारणु लॻे, यादि करणु लॻे, त इन जी माना तो अॻिते वधण जे लाइ तयारु आहे, सियासी तौर ते अॻिते वधण जे लाइ तयारु आहे। त इहो हिकिड़ो ज़बरदस्त उञाण आहे त पाण पंहिंजनि शहीदनि खे, पंहिंजनि सूरमनि खे, पंहिंजनि हीरनि खे यादि था करियूं। ऐं अॼोके ॾींहं जी वरी ख़ूबसूरती इहा बि आहे त अॼु शहीद मुनीर चुलियाणी जी शहादत जो ॾींहुं बि आहे। मुनीर चुलियाणी व्हील चेयर ते उहो हिकिड़ो जहिड़ो थी पियो, इहे उतां लंघियो पिए त उनमें गोली लॻण जे नतीजे में उनजे किरंगो जेको सो मुतासिर थियो, उनजो हेठियों धड़ जेको सो मफ़लूज थी वियो। व्हील चेयर ते हलंदो, पर उन खे बि हिन रियासत जे कर्ता धर्तान खणी करे, खंभे करे उन खे क़तल करे, उनखे शहीद करे पोइ उनजो लाश ॾिनो। त उन जी बि शहादत जो ॾींहुं आहे। पाण मुनीर चुलियाणी खे बि ख़राज तहसीन पेश था करियूं ऐं उनजे तवसत सां जेके आज़ादी जा जदीद क़ौमी तहरीक जा शहीद आहिनि, पाण समूरनि खे ख़राज तहसीन पेश था करियूं। ऐं इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पाण खे पंहिंजनि सूरमनि खे सारणु घुरिजे, यादि करणु घुरिजे। ऐं जेतिरे क़दुरु असां पंहिंजनि सूरमनि खे यादि कंदासीं, उन्हनि खे ॻाईंदासीं, उन्हनि जे क़ुर्बानीनि खे, उन्हनि जे सचाइनि खे, उन्हनि जी ईमानदारी खे, उन्हनि जी जदोजहद खे, ऐं ज़िंदगी में सियासी जदोजहद दौरान उन्हनि जेके तकलीफ़ूं ॾिठियूं उन्हनि खे यादि कंदासीं। उहे ईमान जी सलामती, इश्क जी सलामती जी जंहिं बुलंदी तां गुज़रिया, उन राह खे यादि कंदासीं त आउं सम्झां थो त पाण उत्साह जा हिकिड़ा नवां सरचश्मा पैदा कंदासीं। तंहिंजे करे सिंधी संगत यूके जेको सिंध जे हीरनि खे, सूरमनि खे यादि थी करे, ऐं तव्हां दोस्तनि खे बि, भाइरनि खे, भेनरुनि खे ख़राज तहसीन पेश थो करियां, न रुॻो पंहिंजे पारां पर सॼी GSN क़ौमी पार्टी जे पारां तव्हांखे ख़राज तहसीन पेश थो करियां, तव्हांखे जस थो ॾियां त इहो हिकिड़ो शानदार अमल आहे। इहो ख़ुदि हिकिड़ो तारीख़ साज़ अमल आहे। हर उहा ॻाल्हि जेका तारीख़ जे अमल खे थोरो बि चोरे थी, थोरो बि अॻिते वधाए थी, थोरो बि उनमें उत्साह पैदा करे थी, या थोरो बि उनमें किरदारु अदा करे थी, त इहो तारीख़ जे अमल खे अॻिते वठी हलण जे हवाले सां हिकिड़ो तारीख़ साज़ अमल आहे। त इहो तमामु शानदार आहे। पाण पंहिंजनि सूरमनि खे यादि करियूं ऐं पंहिंजनि सूरमनि खे यादि कंदासीं त आउं सम्झां थो त पंहिंजी आज़ादी जो चारो वॾी हिकिड़ी अवामी शाहराह में तब्दील थी वेंदो। इन रस्ते ते ऊंदाही जेका आहे सा न ईंदी। जी जी साईं। महिरबानी अदा तव्हांजी। महिरबानी भेण तव्हांजी, रब साईं तव्हांखे सलामत रखे। महिरबानी तव्हांजी, थैंक यू वेरी मच। तव्हां असां सां गॾु ई रहिजो। असांखे टाइम हूंदो त असां आख़िर में तव्हां सभिनी खां कमेंट्स वठंदासीं। तव्हां पंहिंजी नौजवान नस्ल खे कहिड़ो मैसेज ॾींदो उहो सभिनी खां आख़िर में सभिनी खां असां तव्हांजा व्यूज़ वठंदासीं। असां वटि टाइम सुठो आहे ऐं होप के तव्हांजा जेके सिग्नल्स ऐं कनेक्शन जेके आहिनि से सस्टेन रहनि। ऐं ॿियो त तव्हां तमामु बहितरीनु नमूने सां तारीख़ी पर्सपेक्टिव ते सिंध जे सूरमनि ते ॻाल्हायो ऐं जदीद सिंध जे सूरमनि ते जेको आहे तव्हां ॻाल्हायो ऐं असां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं त जेसिताईं असां पंहिंजे सूरमनि खे ऐं पंहिंजे क़ौमी अॻुवाननि खे, क़ौमी कारकुननि खे, क़ौमी ऐं उन क़ौमी खां अलावा ॿिया जेके आम अनसिंग हीरोज़ आहिनि, जेके ख़ामोश सिपाही आहिनि, उन्हनि खे असां उत्साह ॾियूं था, उन्हनि खे असां ख़राज तहसीन पेश कयूं था ऐं उन्हनि खे उन्हनि जे बारे में लिखणु घुरिजे। उन्हनि जे बारे में जेको आहे सो असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं, न्यू जनरेशन खे ॿुधायूं, जीअं असां जीअं हज़ारे साल जी तहज़ीब आहे उन्हनि जनरेशन टू जनरेशन पंहिंजी क़ौम, पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजे वसीलनि जे बचाव जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं।
त उहो ई तसलसल असां जारी रखूं त जीअं असां पंहिंजे जी जी पंहिंजी क़ौम खे पंहिंजे ॿारनि खे वधीक जेको आहे क़ौमी जज़्बो ऐं उत्साह पैदा थिए। हाणे थोरो असां मामा जुमन वेठो आहे त असां चऊं था असांखे हिकु ॿियो गीत ॿुधाए उन खां अॻु में असां ॿिए तव्हां भले भले जुमन खे ॿुधिजे ऐं अधु कलाक तव्हांखां इजाज़त वठां थो ऐं वरी तव्हांखे अधु कलाक खां पोइ जॉइन करियां थो ऐं तव्हां सां प्रोग्राम जी शुरूआत आख़िर ताईं गॾु रहंदुसि। महिरबानी तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच असांखे जॉइन कयो तव्हां। हा मामा तव्हां असांखे कहिड़ो था गीत ॿुधायो हाणे? इन खां अॻु में तव्हांखे ॿुधाए थी हलां त मामा जुमन जो किताब वठी हर जनम वठिबो छपजी चुको आहे शाइरी जो, तव्हां ज़रूर वठिजो ऐं पढ़िजो ऐं उनजी शाइरी खे एंजॉय कजो। ठीकु आहे मामा तव्हां ॾे आत्मकथा आहे बहरहाल उहा आहे। हाणे आउं अव्हांखे सिंध जो गीत ॿुधायां। असां वटि सिंध आहे। उहो ई मूं चयो त असांजी आशिकी जो महवर सॼी सिंध ई आहे। मुंहिंजी मिठड़ी सभ खां सुठड़ी सिंधड़ी तोते साहदियां जी जल तोता जानी घोरे कपे कोरे माहुदियां पखीअ वांगुर पर पखेड़े छपर वांगुर छाव करियां जी जल तुंहिंजी जान खे आऊं लॻण न कोसो वाउदियां हीअ देस आहे बा झारनि जो वण झारनि जो वलहारनि जो धरतीअ खे आकाश चुमे जित सावण मेघ मल्हारनि जो यारनि ला ख़्वार बि मिलंदा दुश्मन ला तलवार बि मिलंदा गैरत तेजे जान ॾियनि से मोर हिते मन ठार बि मिलंदा आहे जो आदर भाव करियूं ऐं जीअ में तंहिंखे जाइ ॾियूं छिटी पाटी पेश करियूं यर जहिड़ो पंहिंजो पाण पियो तुंहिंजे मिटीअ में आऊं मराशल तुंहिंजे पाणीअ सां तड़ मिले खाक थिया तुंहिंजी खाक सां गॾिजी मन को मुंहुं मां गुल खिले ओ अचो अचोड़े यारो गॾिजी सिंधड़ीअ कैसी गारूड़े माओ जे पेरनि हेठां जन्नत मरकी साई माण्यूड़े जुमन पंहिंजी जान विञाए आज़ादीअ खे आणूड़े जुमन पंहिंजी जान विञाए आज़ादीअ खे आणूड़े माओ जे पेरनि हेठां जन्नत मरकी साई माण्हूड़े मुंहिंजी मिठड़ी सभ खां सुठड़ी सिंधड़ी तोते साहदियां जी जल तोता जानी घोरे कपे कोरे माहुदियां। थैंक यू वेरी मच महिरबानी मामा जुमन तव्हांजी। तव्हां स्टे रहिजो असां सां। हाणे असां पंहिंजे नेक्स्ट पैनलिस्ट ते वेंदासीं ऐं इनवाइट कंदुमि साईं दिलशाद भुट्टो साहिब खे। पाण त क़ौमी तहरीकनि में तमामु घणो सरगर्म रहिया आहिनि ऐं पाण केतिरा ई आर्टिकल लिखिया आहिनि काविश में ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में। संदन चवणु आहे त जी मामा मुझे वरी चओ आऊं बोर्ड हलिया उन करे मां चयो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। तव्हां बि हिते हुजो पोइ वरी असां तव्हां सां वधीक गीत ॿुधंदासीं जेकॾहिं टाइम मिलियो त। असां हाणे पंहिंजे ॿिए पैनलिस्ट ते वञूं था। साईं दिलशाद भुट्टो साहब पाण केतिरा ई आर्टिकल लिखिया आहिनि। संदन चवणु आहे जेकॾहिं उन किताब जी शिकिल में छपजनि त केतिरा ई किताब छपजी सघजनि था ऐं कुझु त अहिड़ा आहिनि जेके शायदि छपी बि न सघजनि छाकाणि त ज़ाहिर आहे
जो बि सच जेको आहे सो वॾो ॾोहारी आहे। उन हिसाब सां ऐं शुक्रगुज़ार आहियूं साईं दिलशाद भुट्टो साईं, ओवर टू यू प्लीज़। तव्हां सिंध क़ौमी हीरोज़ शहीदनि ते ॻाल्हाइण चाहियो, महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो। थैंक यू भेण। मूंखे ॻाल्हाइण में भेण ख़बर न पवंदी आहे, 10 मिंट गुज़री वेंदा मूंखे ख़बर कोन पवंदी। का ॻाल्हि कान्हे। टेक योर टाइम सर। हा, जिते 10 मिंट गुज़री वञे त कटे छॾिजो भले। क़ौमी हीरोज़, जॾहिं क़ौमी हीरोज़ ते असां ॻाल्हायूं था त इहा शइ तय आहे त क़ौमी हीरोज़ न फ़र्द ठाहींदा आहिनि न तंज़ीमूं ठाहींदियूं। फ़र्द लिखंदा ज़रूर उन्हनि खे तारीख़ मां ॻोल्हे खणी ईंदा आहिनि, पर फ़र्द हीरोज़ न ठाहींदा आहिनि, न ई तंज़ीमूं हीरोज़ ठाहींदियूं आहिनि। हीरोज़ तारीख़ पाण ठाहींदा। तारीख़ ऐं क़ौमुनि जी तारीख़, क़ौमुनि जी तारीख़ ॿिनि दौरनि में विरहायल हूंदी आहे। 2 दौर हूंदा आहिनि क़ौमुनि जी तारीख़। क़ौमुनि जे तारीख़ जो हिकिड़ो दौर उहो हूंदो आहे जंहिंमें क़ौम जी शनाख़्त जुड़ंदी आहे, सुञाणप जुड़ंदी आहे। ऐं क़ौमुनि जो ॿियो दौर तारीख़ जो, क़ौमी तारीख़ जो ॿियो दौर उहो हूंदो आहे जॾहिं क़ौम जी तश्कील थींदी आहे। क़ौम जी तश्कील हिकु मुकमिल फ़लसफ़ो आहे। सरमाएदारीअ जे मख़सूस अवसर जे दौर में क़ौमुनि जी तश्कील थींदी आहे। इन खां अॻु में क़ौमुनि जी तश्कील, ऐं जॾहिं क़ौमुनि जी सुञाणप जुड़ंदी आहे त उन दौर में उहो दौर, क़ौमुनि जी सुञाणप जोड़ण वारो दौर हज़ारनि सालनि ताईं फैजियल हूंदो आहे, हज़ारनि सालनि ते मुहीत हूंदो आहे। उन्हनि हज़ारनि सालनि में जेका बि तव्हांजी तारीख़ लिखी वेंदी आहे उहा समूरी तारीख़ जो दौर, बेतरतीब तारीख़ जो दौर लिखियो वेंदो आहे, जंहिंमें क़ौमी तारीख़ बातरतीब न लिखी वेंदी आहे। उहा तारीख़ मुकमिल तौर हज़ारनि सालनि ताईं, जंहिंमें सवे हमले आवर ईंदा आहिनि। तव्हांजी बदबख़्ती इहा हूंदी आहे क़ौम जी त उनजी तारीख़ उनजा पंहिंजा मोरख न लिखंदा आहिनि, ॿाहिरियां हमले आवर अची लिखंदा आहिनि। सवे हमले आवर ईंदा आहिनि। जॾहिं हमले आवर ईंदा आहिनि त हिन धरतीअ खे, हिन ज़मीन खे ताराज करण ईंदा आहिनि, लुटण ईंदा आहिनि, फुरण ईंदा आहिनि। तव्हांजे औरतुनि खे खणी बाज़ारुनि में नीलाम कंदा आहिनि। तव्हांजे बीठल फसलनि खे बाहि ॾेई साड़े छॾींदा आहिनि। इहे सिर्फ़ु लफ़्ज़ न आहिनि पर तारीख़ी हक़ीक़त आहे। हमले आवर तव्हांजा फसल इन करे साड़ींदो आहे त तव्हां वटि खुराक लाइ कुझु बि न बचे। तव्हां पेश पओ, पेरनि में किरो, तव्हांजे घरनि में घिरंदो आहे त तव्हांजे अनाज जा खोड़ खणी पंहिंजे फ़ौज खे ॾींदो आहे। जेके अनाज जा खोड़ बचंदा आहिनि न खणी सघंदो आहे उनखे बाहि ॾेई साड़े छॾींदो आहे, जीअं तव्हां वटि खाइण जे लाइ दाणो बि न हुजे। तव्हांजे वणनि जी सिंध इक़्तिसादियात जी रीढ़ जी हॾी रही आहे। सिंध हमेशह आला क्वालिटी जो धागो ऐं कपिड़ो पैदा कयो आहे। हे जॾहिं ईंदा त वणनि जे फसलनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾींदा। ऐं लतीफ़ हुन कैफ़ियत खे बयानु कंदे चयो त नसे वोण वणनि में नसे कातारियूं, कातारियूं बि खणी आहे बदबख़्त वञी विकियूं मिस्र ऐं शाम जे बाज़ारनि में। बदबख़्तनि के कातारियूं लिकी वयूं, वोण बि साड़े छॾियूं। हाणे चरखे ते दुनिया में जदीद दौर में औरतुनि जा तमामु वॾा हक़ आहिनि, पर लतीफ़ औरत खे सिंध जे इक़्तिसादी रीढ़ जी हॾी करे पेश कयो आहे। आला पाए जो धागो ठाहींदी जंहिंमां आला पाए जो कपिड़ो ठहंदो। जॾहिं वणनि जे फसलनि खे बाहि लॻी, जॾहिं कातारियूं खॼी वयूं, कातारियूं लिकी वयूं, बाज़ारियूं वीरान थी वयूं त सिंध जी इक़्तिसादियात बीहजी वई। उहे जहाज़, उहे गौराब जेके सिंध जा सामान, सिंध जो माल खणी ॿाहिरि वेंदा, उहे बंदर बि, उहे बाज़ारियूं, उहे सभु शयूं वीरान थी वयूं।
इहे हमले आवर तव्हांजी तारीख़ लिखंदा आहिनि ऐं बदबख्ती आहे त असां उहा ई तारीख़ पढ़ी पेश था कयूं। जेके उहे हमले आवर लिखी आहे उहा ई तारीख़ पढ़ी पेश था कयूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त हमले आवर जॾहिं ईंदो आहे एजुकेशन सिस्टम खे तबाह कंदो आहे। तव्हांजी समूरनि एजुकेशनल इदारनि खे, तालीमी इदारनि खे तबाह कंदो आहे। तव्हां जेकॾहिं का सूरत ख़ती ठाही बि हूंदी आहे, तव्हां जेकॾहिं पंहिंजे ॿोलीअ में तालीम ॾिनी बि हूंदी आहे, तव्हां जेकॾहिं ज़रूरी न आहे चवनि दादा अरबन सिंध जी तारीख़ न साड़ी हूंदो वञी शाही पाइनि, पर अरबी ॿोली त मढ़ियूं न। असां जेका हुन वक़्तु ताईं तारीख़ लिखी संस्कृत में या कंहिं बि ॿोलीअ में कंहिं बि, उहा सॼे जी सॼी ग़ाइब थी वई। न पढ़ण वारो हिननि बदबख्तनि असांजी लिखियल तारीख़, पंहिंजूं ॿोलियूं मढ़ियूं असांजे मथां। सभ खां पहिरीं हीरो, सिंध जी सभ खां पहिरीं हीरो राणी दुशाला, जंहिं 30,000 ब्राह्मण घुराए एजुकेशन सिस्टम रिवाइव कियो सिंध जो। सिंध में यूनिवर्सिटीज़ काइम कयूं सर। ब्राह्मणनि जो कमु पढ़ाइण हूंदो आहे, तालीमी इदारा काइम कया आहिनि। ऐं तारीख़ पढ़ो, सिकंदर मखदूनी सभु ब्राह्मण माराया, हिक हिक ब्राह्मण जो क़तल करायो हुई, सिंध जूं यूनिवर्सिटीज़ तबाह कयूं हुई। ऐं जॾहिं अरगोन आया हुआ त सिंध जे मदरसनि में तलवारूं खणी गिरी पिया, मखदूम बिलावल जे मदरसनि में गिरी पिया। तव्हांजे तालीमी इदारनि ते हमला कया। अॼु बि तव्हांजे तालीमी इदारनि में उहे ई संगीनूं खयूं वेठा आहिनि, छो जो हू तव्हांखे तव्हांजी मर्ज़ीअ जी तारीख़ लिखण न ॾींदा। अचो त उन्हनि जेका तारीख़ लिखी उन में पंहिंजा हीरो ॻोल्हिया। मां अर्ज़ु कयो सर त क़ौमुनि जी तारीख़ जा 2 दौर थींदा आहिनि। हिकिड़ो दौर उहो हूंदो आहे जंहिंमें क़ौमुनि जी शनाख़्त जुड़ंदी आहे, उहो तारीख़ जो बेतरतीब दौर हूंदो आहे जेको हमले आवर लिखंदा आहिनि। ऐं ॿियो दौर हूंदो आहे जॾहिं क़ौमुनि जी तश्कील थींदी आहे ऐं क़ौमुनि जी तश्कील में तारीख़ खे नए सिरे सां लिखण जी कोशिश कई वेंदी आहे। इहो क़ौमी तारीख़ जो बातरतीब दौर हूंदो आहे, जंहिंमें नई तहक़ीक़ सां क़ौम जी तारीख़ खे नए सिरे सां लिखण जी कोशिश कई वेंदी आहे। हक़ीक़तुनि तां इहो मां अर्ज़ु कयो न त क़ौमी तश्कील जो दौर हिकिड़ो मख़सूस दौर आहे। जॾहिं सरमाए जी औसर थींदी आहे त क़ौमुनि जी तश्कील शुरू थींदी आहे। जॾहिं क़ौमुनि जी तश्कील शुरू थींदी आहे त क़ौमी तहरीकूं अवसर वठंदियूं आहिनि। जॾहिं दुनिया में क़ौमी तहरीकुनि अवसर वरिती, जॾहिं दुनिया में तरक़ी पसंद तहरीकुनि अवसर वरिती त उन जा असर सिंध ते बि पिया ऐं सिंध जे अदीब बि पंहिंजी तारीख़ लिखणु शुरू कई। 60-50 वारे ॾहाके खां ही तव्हांजी क़ौमी तश्कील जो शुरूआती दौर हो, जिते तव्हांखे ज़रूरत महसूस थी त असां, छो जो हिते जॾहिं सिकंदर मखदूनी आयो त उनखे फातिह आज़म करे तारीख़ में पेश कयो। अरब आया तो मोहम्मद बिन कासिम खे गाज़ी करे पेश कयो। जॾहिं महमूद गज़नवी हिते आयो त रुस्तम खे बहादुर खां हीरो करे पेश कयो। रुस्तम ईरान जो असांजो छा वञे। साईं बदबख्ती असांजी जो अॼु बि असांजे निसाबी किताबनि में सिकंदर आज़म हीरो आहे, महमूद गज़नवी हीरो आहे, मोहम्मद बिन कासिम हीरो आहे। रुस्तम ऐं सोहराब जो किसो मिले थो पर राजा ॾहार जो किसो नथो मिले। इहा बदबख्ती आहे। अॼु बि हमले आवरनि जी उहा तारीख़ अॼु बि मुसलत आहे असांजे मथां। जॾहिं सिंध जी क़ौमी तश्कील शुरू थी त सभ खां पहिरीं सिंध जो अदीब हो जंहिं अफ़सानवी अंदाज़ में सिंध जी नई तारीख़ लिखणु शुरू। ऊंदाही धरती रोशन त आगा सलीम ॾिनो, पड़ाडो सोई सद सिराज मेमण ॾिनो, मुअण जो दड़ो अली बाबा ॾिनो,
इहो ई दौर हो जॾहिं शेख हयात क़ौमी गीत लिखिया ऐं इहो ई दौर हो जॾहिं शेख हयात जी शाइरी कंहिं नेज़े जे अणीअ वांगुरु अंदर में चुभी वेंदी। इन ई दौर में शेख हयात, उस्ताद बुखारी, इब्राहिम मुंशी, हलीम बाग़ी ऐं जुमन दरबदर पैदा थिया, जंहिं हुबुल वतनीअ खे अदब ऐं शाइरीअ में सिंध जे नौजवान नस्ल जे साम्हूं पेश कयो। इहो सिंध जे क़ौमी तश्कील जो दौर हो ऐं सिंध जे इन क़ौमी तश्कील जे दौर में जीएम साहिब उहो शख़्स हो जंहिं पहिरियों दफ़ो तारीख़ जे मथां पियल कट, तारीख़ जे मथां पियल दज़ुल आहे, सिंध जा 5 हीरोज़ खणी आयो। 5 हीरोज़। जीएम सैद इहो कमु छो कयो? जीएम सैद इहो कमु इन जे करे कयो जो जीएम सैद पहिरियों शख़्स हो जंहिं इहा दावा कई त सिंधी हिकु जदीद क़ौम आहिनि ऐं जॾहिं इहा दावा थिए त क़ौम जी तश्कील शुरू थी वई आहे, असीं हिकु क़ौम आहियूं त क़ौमी हीरोज़ बि पेश करणा पवंदा आहिनि। उन जे करे इहा ड्यूटी जीएम सैद जी त क़ौम जा हीरो कढी अचे। ऐं 5 मां तव्हांजो ॾाढो टाइम वरितो आहे सर, मां राजा ॾार ते ॻाल्हाईंदुमि त अधु मुनो कलाक ॿियो लॻी वेंदो। जीएम सैद जेके 5 मां 5 हीरो ते त न ॻाल्हाईंदुमि, एतिरो टाइम ई न आहे, मां सिर्फ़ु राजा ॾार ते ॻाल्हाईंदुमि। जीएम सैद जेके 5 हीरोज़ खणी आयो, उन्हनि में पहिरियों हीरो हो राजा ॾार। ॿियनि जो त ख़ैर हो मुस्लमान आहे, दो सुमरो भी मुसलमान हो, मखदूम बिलावल भी मुसलमान हो, शाह इनायत भी मुसलमान हो। मसलो सॼो अचे बीठो राजा ॾार ऐं मथां उहो हिंदू हो। राजा ॾार खे काफ़र चयूं का नई ॻाल्हि कोन्हे। मोहम्मद बिन कासिम खे हीरो ऐं गाज़ी चयूं का नई ॻाल्हि कोन्हे, छो जो हमले आवरनि जी तारीख़ ई उहे पंहिंजा ई हीरो खणी ईंदा। जेकॾहिं महमूद गज़नवी रुस्तम खे हीरो करे सघे थो त अरब मोहम्मद बिन कासिम खे हीरो छो न कनि? इहो न चयूं त ही अरबन जो सिंध ते हमलो हो, इहो चयूं त इहा कुफर ऐं इस्लाम जी जंग हुई जंहिंमें इस्लाम जी फतेह थी ऐं कुफर खे शिकस्त थी। इहा तारीख़ पहिरियों दफ़ो न लिखी वई आहे साईं। जॾहिं कुरुक्षेत्र जे मैदान में कोरुनि खे शिकस्त थी त उन वक़्तु बि इहो चयो वियो हो त कोरू अधर्मी आहे, कोरू पापी आहे, पांडु धर्मी आहे, उन जे करे धर्म जी फतेह थी, अधर्म खे शिकस्त थी। उहा ई लफ़्ज़, उहा ई ॻाल्हि जेका महाभारत में वेद व्यास लिखी, उहा ई ॻाल्हि अॼु जो आलिम चचनामे जे हवाले सां करे थो त इहा इस्लाम जी फतेह ई ऐं कुफर जी शिकस्त ई। जॾहिं बि तव्हां फातिह थींदा हो त तव्हां इहो ई चवंदा हो त असां न खटियो, धर्म खटियो। अरे कॾहिं इहो बि चओ न त असां खटियो, हुकूमत खपंदी असांखे। जॾहिं बि खटो चओ धर्म खटियो, जॾहिं बि खटो चओ इस्लाम खटियो। न इहा कुफर जी जंगी, न इस्लाम जी जंगी, न इहा धर्म जी जंगी, न अधर्म जी जंगी, इहा इक़्तिदार जी जंगी, सिंध ते कब्ज़े जी जंग। राजा ॾार ते घणा ई इल्ज़ाम लॻा। भेण सां शादी कई, को नओं इल्ज़ाम आहे छा? तव्हां हिते सभु ॾाह वेठा हो, मूंखे ॿुधायो त सिंध जो कहिड़ो बादशाह हुआ, काऊ जे दड़े वारो हुजे, मोहन जे दड़े वारो हुजे, दिलू राय हुजे, कहिड़ो आहे जंहिं ते इहो इल्ज़ाम न लॻो आहे त भेण भाॼाई धीअ ते बुरी नज़र विधई? कहिड़ो आहे? अरे तव्हांजी त किर्ती आहे, तव्हांजो त धंधो ई इहो आहे त तव्हां इहो पेश कंदा हो त ही काफ़र जेको आहे न, भेनरुनि सां शादी कंदा, धीअरुनि जे बिस्तर ते सुम्हंदा, ही जेको आहे सो ग़लीज़ ऐं कमीना, ख़ुदा तव्हांजी हिननि मां जिंद छॾाई। मोहम्मद बिन कासिम जहिड़ो आदिल गाज़ी तव्हांजो हाकिम बणिजी आयो, ख़ुदा जो शुक्र अदा कयो, उन जी इताअत कयो, फर्मा बरदारी कयो। चचनामे मां राजा ॾार ते ॻाल्हाए, जॾहिं अरब लश्कर हमलो कयो, भंडवीर वज़ीर हो, भंडवीर शिमनी नालो था ॿुधाइनि। चचनामे जो मां सिफ़ो लिखी छॾियो आहे।
सिंधीअ में 219 खां 221 ताईं तस्दीक करे सघो था। उर्दू छापे में 164 खां 166 ताईं इहो किसो ईअं ई आयल आहे जीअं मां बयानु थो कयां, तव्हां वञी तस्दीक कयो। जॾहिं भांडवीर शिमनी राजा दहार वटि अचे थो ऐं राजा दहार खे इहो थो चवे त राजा दुश्मन जो लश्कर दरियाह पार करण जी तयारी करे चुको आहे, कंहिं बि वक़्तु हिते अचे पहुचंदो। तूं जंगी तयारी करण जे बजाए पाण खे या रांदियुनि में मसरूफ़ थो रखे या शौक़ शिकार लाइ निकिरी थो वञे। इहो तासुर थो ॾियनि ॼण तोखे दुश्मन जी का परवाह ई कोन्हे, पर दुश्मन तमामु वॾो ताक़तवर आहे। उन जे विढ़ण जे लाइ भरपूर जंगी तयारी कर। राजा दहार पुछियुसि त तूं हिकिड़ो अकुलमंद वज़ीर आहे, तूं मूंखे इहो ॿुधाए त इन्हनि हालतुनि में मां छा कयां। हाणे अकुलमंद वज़ीर साईं इहो तवजह सां ॿुधो त अकुलमंद वज़ीर राजा दहार खे कहिड़ो मशवरो थो ॾिए। अकुलमंद वज़ीर इहो थो चएसि त पंहिंजा ॿार बच्चा हितां कढ, हिंदुस्तान जे राजाउनि ॾे वञ, पंहिंजा ॿार बच्चा हिंदुस्तान जे के राजा वटि महफ़ूज़ करे आ, पोइ भॼण जी सलाह थो ॾियसि। इहा जंगी तयारी थो कराएसि। पंहिंजा ॿार बच्चा हिंदुस्तान जे के राजा वटि महफ़ूज़ करे आ, पोइ हिते अचे जंगी तयारी कर। तुंहिंजो लश्कर ऐं तुंहिंजा सालार, तुंहिंजा कमांडर जंग करण लाइ तयार आहिनि, उहे तुंहिंजे हर हुकुम ते कुर्बानी ॾींदा। राजा दहार चुसि त पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त मूंखां हिंद जे कंहिं बि राजा इहो न पुछो त सिंध ते हमलो थो थिए, का मदद खपई। माज़रत सां साईं, हथ जोड़े, जॾहिं बि असां ते बुरो वक़्तु आयो आहे, हिंद असांजी का बि मदद नाहे कई। राजा दहार चुसि त कंहिं राजा मूंखां पुछो त तो ते हमलो थो थिए पियो, का मदद खपई। जिन पुछो ई कोन, उन्हनि जे दर जॻहियूं वञी ॿधायां त मुंहिंजे बचड़नि खे पनाह ॾियो। यार मां हिकु गैरतमंद धरतीअ जो पुटु आहियां, मुंहिंजी गैरत ऐं मुंहिंजो ज़मीर इहो गवारा नथो करे त मां वञी कंहिंजे दर जे अॻियां बीहां त दर खोलियो मूंखे अंदरि अचो। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं मां पंहिंजा ॿार बच्चा हिंदुस्तान जे के राजा वटि छॾे बि अचां त ही जेके हज़ारे कमांडर मूंसां गॾु सालार बीठा आहिनि, ही सिपाही, इन्हनि जा ॿार बच्चा यरगमाल थियण लाइ छॾे ॾियां त अरब जॾहिं फतेह कनि त इन्हनि जे औरतुनि जी इज़त लुटनि, छड़ो मुंहिंजा ॿार महफ़ूज़। छा इहे उन जज़्बे सां विड़ी सघंदा? उनजे करे जेकॾहिं यरगमाल थींदा त सभिनी जा ॿार थींदा। मां पंहिंजा ॿार कंहिं हिंदुस्तान जे राजा वटि अमानत रखी न ईंदुसि। ॿियो ॿी सलाह ॾे, ॿी सलाह इहा आहे त कच्छ ॾे निकिरी वञ। कच्छ में अरब फ़ौजूं तोॾे न ईंदियूं। साईं कच्छ जी जाग्राफी तव्हांखे ख़बर हूंदी, मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। जॾहिं बारिश पवंदी आहे त कच्छ में चोतरफ़ धुॿण ठही वेंदी आहे ऐं का ख़बर न पवंदी आहे त किथे ज़मीन आहे किथे धुॿण आहे। उन करे अणॼाण माण्हू जेकॾहिं को वेंदो आहे त धुॿण में ग़रक़ थी वेंदो आहे। की तूं कच्छ हलियो वञ, अरब फ़ौज तो ताईं पहुची कोन सघनि, की पंहिंजनि माण्हुनि खे अरबनि जे हवाले करे भॼी वञा। वाह जो सलाह थो ॾे। हिकु तरफ़ चवंदो जंगी तयारी कर, ॿिए तरफ़ चवंदो त सिंध जे माण्हुनि खे बेआसरा छॾे कच्छ भॼी वञी पाण खे पनाह ॾे। भला टियों मशवरो इहो आहे त जसूम राय तुंहिंजो दोस्त आहे, कुझु वक़्तु लाइ हुन ॾे हलियो वञ, सिंध अरबन जे हवाले कर, पोइ भरपूर तयारी करे मोटी अचे, अरबन ते हमलो कजांइ। राजा दहार चुसि त न मां कच्छ वेंदुमि, न जसूम राय ॾे वेंदुमि, न हिंदुस्तान जे कंहिं राजा ॾे वेंदुमि। मां इते बीही अरबन जो मुक़ाबिलो कंदुमि। जे मां फतेह याब थियुमि त दुश्मन नेस्त ऐं नाबूद थींदो। जेकॾहिं मूंखे शिकस्त मिली
त सिंध ऐं हिंद ऐं अरब जी तारीख़ जेकॾहिं मूंखे शिकस्त मिली त हिंद ऐं अरब जी तारीख़ इहो लिखंदी त राजा ॾार विढ़ंदे पंहिंजे देश तां कुर्बान थी वियो ऐं जेके पंहिंजे देश तां कुर्बान थींदा आहिनि उहे शहीद हूंदा आहिनि। साईं असांखे हरू भरू शहीद लफ़्ज़ इस्तेमालु करण जो शौक़ु न आहे, अलाह बख़्शे ॾियनि। उहे अमर किरदार थी वेंदा आहिनि, उहे लाफ़ानी थी वेंदा आहिनि, उहे लाज़वाल थी वेंदा आहिनि, उहे हीरो थी वेंदा आहिनि। ऐं अरब जे तारीख़ तस्लीम कयो जॾहिं चचना में इहो लिखियो त राजा ॾार न भॼणु क़बूल कयो न लिखणु क़बूल कयो। राजा ॾार बीह सिर ॾिनो ऐं हिन दावा सां ॾिनो त जेकॾहिं मारिजी वियुसि त पंहिंजे धरतीअ तां कुर्बान थी वियुसि ऐं जेके पंहिंजे धरतीअ तां कुर्बान थींदा आहिनि उहे ज़ियान न थींदा आहिनि, उहे तारीख़ जे सिफ़नि में हमेशह लाइ अमर। वज़ीर आख़िर में जेके लफ़्ज़ चयसि, आख़िर में इहे लफ़्ज़ चयईंसि त ए राजा, मां तोखे इहो मशवरो इन जे करे थो ॾियां त जे तूं अकेलो राजा आहीं जेको हिन अरब लश्कर खे शिकस्त ॾेई सघे थो। वज़ीर चुस्त ए राजा, मां तोखे इन जे करे थो चवां त तूं अकेलो राजा आहीं जेको हिन अरब लश्कर खे शिकस्त ॾेई सघे थो। जेकॾहिं तूं मारिजी वएं त हिंदुस्तान जे कंहिं बि राजा खे इहा जुरत न आहे जो हिननि अरबनि खे हितां धिके कढे या हिननि सां विड़ी सघे। हिंदुस्तान जो को बि राजा न विढ़ंदो, पूरे हिंदुस्तान ते क़ाबिज़ थी वेंदा। ऐं साईं दावा सां दिलशाद भुट्टो दावा सां थो चए हिंदुस्तान असांजी कॾहिं बि मदद न कई, कंहिं बि दौर में न कई, अॼु बि न कंदो। चीन सीपेट ठाहिण आयो न, अॼु बि न कंदो, असांखे ज़रूरत बि न आहे, कॾहिं कई कोन अथई। पर असांखे इहा ख़बर आहे, मां दावा सां थो चवां त हिंदुस्तान जो तहफ़ुज़ वरी बि असां कयो। राजा ॾार जे धीरुनि कयो जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम ते इल्ज़ाम हणी हुनखे मारायूं, उन वक़्तु तकरीर कंदे सूरज चयो त ही उहो कमांडर आहे जे 70 राजाउनि खे तख़्त तां लाहे मौत जे तख़्ते ते सुम्हारियो। माना मोहम्मद बिन क़ासिम जूं फ़ौजूं राजा ॾार खे शहीद करण खां पोइ 70 रियासतुनि ताईं गिरी वयूं। जेकॾहिं मोहम्मद बिन क़ासिम खे राजा ॾार जूं जीअर न माराइनि हा त हिंदुस्तान जो को बि राजा मुक़ाबिलो न करे सघे। असां हमेशह उनखे चओ थैंकफुल थियनि, असां हमेशह उन्हनि जो तहफ़ुज़ कयो आहे। महिरबानी। महिरबानी तव्हांजी अदा, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो तारीख़ी हवाला ॾिना ऐं सिंध जे दलेर शहीद राजा ॾह जे बारे में एॾी तारीख़ी पर्सपेक्टिव खां असांखे अवेयरनेस ॾिनी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हू चवंदा आहिनि त जे तूं विरंदे मारियो वेंदे, जे तूं विरंदे मारियो वेंदे, हिन वस्ती तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साहत वेंदो, माण्हुनि जो वे साह न वेंदो। ज़िंदगी अचणी वञणी आहे ऐं पंहिंजी धरती लाइ, पंहिंजी क़ौमनि जे लाइ जिन पंहिंजी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जिन रत जो आख़िरी फ्लो ॾिनो आहे, उहे हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। माली जानी जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, हसीन ॾींहं हसीन रातूं पंहिंजूं जेके आहिनि से क़ौमी जज़्बे ऐं क़ौमी जदोजहद लाइ क़ुर्बान कयूं आहिनि। असां अॼोको ॾींहुं उन्हनि शहीदनि खे, उन्हनि क़ौमी कारकुननि खे, जिन्हनि जा चिचड़ लाश हिन जे माइटनि खे मिलनि था, सिर्फ़ु इहो ॾोह हू सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, सिंधी जे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि कनि था ऐं उहो फेयर क्रिएट करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा वाक़िया, अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से गैर इंसानी गैर इख़लाक़ी हूअ जेके आहिनि से असांखे कमज़ोर करण जे लाइ, असांजे जज़्बनि खे पुस्त करण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से वादातूं कनि था। पर तव्हां जीअं ॿुधायो त तारीख़ हमेशह हमला आवरनि लिखी आहे ऐं ईअं जेको आहे सो, पर इहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी तारीख़ पाण लिखूं। असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे क़ौमी कारकुननि खे, क़ौमी अॻुवाननि खे, क़ौमी जेके असांजा लीडर आहिनि उन्हनि खे अॻिते आणियूं, उन्हनि जी सवाने हवा ते लिखियूं, उन्हनि ते डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं, उन्हनि ते गीत बैत शायरी कयूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।
असां वटि टाइम जी त एतिरी तव्हां असां वटि 2 पैनलिस्ट हुआ, साईं गुलाम हुसैन अंग्रेज़ पाण बहितरीन शाइर आहिनि ऐं संदसि तबियत नासाज़ हुअण जे करे हू असां सां शामिल थी न सघिया। ऐं उन खां पोइ असां वटि हुआ साईं हलीम बाग़ी ऐं असांखे इंतज़ारु हो त पाण जॉइन कंदा, पर अनफॉर्चुनेटली उन्हनि जी तबियत बि सही न आहे, तंहिंजे करे असांखे जॉइन न करे सघिया आहिनि। ऐं तंहिंजे करे असां अञा वधीक ही डिस्कशन परजोश थिए हा, अञा वधीक असांखे ॼाण मिले हा, असां बहितरीन शाइरी न ॿुधूं हा। पर तव्हां व्यूअर्स जी वॾी वॾी महिरबानी जेके तव्हां असां सां गॾु रहियो, ऐं पैनलिस्ट जी वॾी वॾी महिरबानी जेके असां सां गॾु रहिया आहिनि प्रोग्राम में थ्रू आउट द टाइम। ऐं आख़िर में गुज़ारिश कंदुसि SSUK सिंध संगत UK जे प्रेसिडेंट दा अब्दुल सत्तार सुमरो साहब खे पाण जेको आहे सो सिंध जे क़ौमी हीरोज़ ते ख़राज तहसीन पेश कनि, उन्हनि खे जेको आहे सो ट्राइब्यूट पेश कनि। ओवर टू यू अदा अब्दुल सत्तार सुमरो, महिरबानी। अदी तव्हांजी वॾी महिरबानी। सॼण ऐं साणे कंहिं अणासी विसरे, हैफ़ तनी खे होए वतन जिनी विसारियो। सिंधी संगत UK जे तरफ़ां ऐं तमामु जेके पैनलिस्ट आहिनि जेके जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां अॼु शामिल थिया आहिनि, सभ खां पहिरीं तव्हां उन्हनि जो इंतिहाई थोराईतो आहियां, जंहिंमें साईं दिलशाद भुट्टो सीनियर, साईं नवाज़ ख़ान ज़हूर, साईं दुर मोहम्मद ऐं ख़ुसूसी तौर ते साईं मामा जुमन जिन असां लाइ पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो। ऐं सिंध जे इन ही अहम ॾींहुं एक्चुअली असां हर साल जेको सो लाइव जेको सो मल्हाईंदा आहियूं एक्चुअली, पर कोविड जी सिचुएशन जे करे हिन साल असांखे जेको सो इहो ऑनलाइन जेको सो प्रोग्राम करणो पियो आहे। सिंध तारीख़ खे जेकॾहिं ॾिसिजे त सिंधी असां इंतिहाई ख़ुशि नसीब आहियूं जो सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे त सिंध जे माण्हुनि, शाइरनि, अदीबनि, सियासतदाननि सभिनी पाण मल्हायो आहे ऐं उन्हनि तारीख़ में पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। जेकॾहिं तारीख़ ॾिसिजे त उन में कई किरदार आहिनि, मखदूम बिलावल, शहीद होश मोहम्मद शीदी, दूल्हे दरिया ख़ान, शहीद दोदो सुमरो, उन्हनि पंहिंजूं जानियूं ॾेई ऐं उन वक़्त में जेके बि हमलियावर हुआ ऐं के उन्हनि सां मुक़ाबिलो करे पंहिंजी धरती ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ उन्हनि सेक्रीफाइस कयो आहे। ऐं वेझे तारीख़ में जेकॾहिं ॾिसिजे त सिंध जे सवें सियासी समाजी कारकुननि जिन ज़िया जी मार्शल लॉ में जेको सो उन सां मुआदो अटकायो, उन्हनि जेलूं काटियूं, उन्हनि खे फायूं ॾिनियूं वयूं, किन खे कोड़ा हया विया। ऐं मुशरफ जे दौर में बि काफ़ी जेको सो सियासी तौर ते जेको सो सख़्तियूं आयूं ऐं उन्हनि जेके बि हुआ उन्हनि पंहिंजो पाण मल्हायो। किन खे जेको सो चिचरे मारियो वियो, तशदद करे किन जा लाश उछलाया विया। सिंध उन्हनि सभिनी मरहलनि मां गुज़री रही आहे ऐं सिंध में अञा बि केतिरा ई किरदार आहिनि जेके असांखे उत्साह ॾियनि था, जिन साह ॾेई पंहिंजो वैसाह ॾिनो त सिंध हमेशह ज़िंदा रहंदी ऐं पंहिंजे हीरोज़ खे जेको सो यादि कंदी रहंदी। उन में सिंध जा साईं दिलशाद सीनियर साहब जेको सो काफ़ी सिंध जा जेके अदीब हुआ, दानिश्वर हुआ, उन्हनि जो ज़िक्र कयो ऐं साईं नवाज़ ख़ान ज़हूर जेके सिंध जा जेके सियासी किरदार हुआ उन्हनि जो ज़िक्र कयो। त उन्हनि जूं कुर्बानियूं खे यादि करण लाइ असां ही ॾींहुं जेको सो मल्हायूं था। पर वेझे तारीख़ में जेके ॿ हिकिड़ा उत्साहींदड़ किरदार आहिनि उन्हनि ते जेको सो उन्हनि जो थोरो ज़िक्र कंदुसि। हिकिड़ी माई जिंदू जो ज़िक्र ज़रूरु कंदुसि जेको टंडो बिलावल सानीअ में जेके उनजे जेको पुटनि खे ऐं उनजो हिकिड़े नाठी खे जेको सो उन्हनि खे धाड़ेल करे जेको सो मारियो वियो हो ऐं उन्हनि जे ज़मीननि ते जेको सो कब्ज़े करण लाइ हिकिड़ो जेको उन वक़्त जो हाज़िर सर्विस मेजर जनरल हो, मेजर अरशद, उनजो कब्ज़ो कयो हो ऐं उन्हनि ते इल्ज़ाम हयो हो त उहे धाड़ेल आहिनि। ऐं उन
खां पोइ जेके प्रेस में उनजो ज़िक्र आयो त पोइ उन ते उन माई जिंदू हिकिड़ी तारीख़ी जिदोजहद कई। उहो अकेलो फ़र्द हुई ऐं उन खे इंसाफ़ वठण लाइ उनखे इलाही 92 में इहो वाक़ियो थियो हो ऐं 96 ताईं इहो मुसलसल जेको सो उन इंसाफ़ वठण लाइ कोशिशि कंदी रही, जदोजहद कंदी रही। ऐं उन में उन जूं ॿ नियाणियूं जिन पाण खे साड़ियो हैदराबाद प्रेस क्लब जे अॻियां, ऐं उन खां पोइ जेको सो हिन हिते असल में इंसाफ़ ॾाढो महांगो आहे, सो उन्हनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे इंसाफ़ हासिल कयो ऐं उनखे जेको सो उन खां पोइ मेजर खे कोर्ट मार्शल करे जेको सो फांसी जी सज़ा आई हुई। ऐं जेकॾहिं वेझड़ाई में ॾिसिजे त हिकिड़ो ॿियो जेको जे लाज़वाल किरदारु आहे सिंध जो, उहो आहे मामा फैज़ मोहम्मद कपोल, जंहिं जॾहिं मलिक रियाज़ जेको सो मलीर जे ज़मीननि ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई ऐं उन मुसलसल मलीर जे काफ़ी पूरी देहनि ते कब्ज़ो करे चुको आहे, जंहिंमें जेको सो उन जा जेके नेचुरल हिकिड़ो फितरती जेके शयूं थींदियूं आहिनि, जंहिंमें जबल आहिनि, उते जूं नदियूं आहिनि, उन ते जेको सो हिकिड़ो गैर क़ानूनी उहो कब्ज़ो करे चुको आहे। सो उन मलीर में जेको आहे उनखे मज़ामत करणी पई, उहा मामा फैज़ मोहम्मद गपोल जेको सो उनजी मज़ामत कई। हू अकेलो फ़र्द हो, उथी बीठो पंहिंजी धरती लाइ। उन चयो त धरती असांजी जेका माउ आहे उनजी को बि क़ीमत नथो लॻाए सघे। ऐं उन जदोजहद हिकिड़ो नओं मोड़ वरितो, हिकिड़ो उत्साह पैदा थियो मलीर जे माण्हुनि में, पूरी सिंध जे माण्हुनि में, त जेका सिंध जे ज़मीननि ते जेका वालार थी आहे या सिंध जे रिसोर्सिस ते जेका वालार थी आहे उनखे जेको सो रोके सघिजे। त जी साईं दिलशाद भुट्टो साहब फरमायो त तारीख़ जेको सो हीरोज़ जेके आहिनि उहे ठाहींदी आहे। तीअं शेख अयाज़ चयो आहे त के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने जी अहिड़ी गहरी चीख थियनि था, जा हर कंहिंखे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। तो असां पुरमीद आहियूं त ज़रूर असां जेको सो ये जेको ज़ुल्म आहे, जबर आहे या नाइंसाफ़ी आहे, जंहिंमें असांजी तइलीम तबाह आहे, असांजे पाणी जी तमामु शदीद खोट आहे, असांजे जेके रिसोर्सिस आहिनि उन्हनि जी वायोलेशन थिए थी, असांजी जाग्राफी हदुनि खे ख़तरो आहे। इन्हनि मां असां क़ौमी ॿधी ऐं मुसलसल जदोजहद ऐं मुसलसल जदोजहद जे ज़रिए असां ज़रूर छुटकारो हासिल कंदासीं। ऐं काफ़ी सीनियर साईं दिलशाद भुट्टो सीनियर ऐं नवाज़ खान ज़हूर उन्हनि काफ़ी तफ़सीली इन ॾींहं ते अॻु में ॻाल्हाए चुका आहिनि, ऐं त दानिश्वर ऐं असांजा अदीब ऐं क़ौमी अॻवान आहिनि। ऐं उन ते वधीक जेको सो एतिरी रोशनी नथो विझणु चाहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी अदाब सता सुमरो तव्हांजी, तव्हां सभु आयो। आख़िर में तव्हां सभिनी खे हिकु गुज़ारिश आहे, हिकिड़े मिंट जो मैसेज ॾियो। तव्हां सिंधी नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो, सिंधी क़ौम खे कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो। उन खां पोइ असां पंहिंजो प्रोग्राम जेको आहे सो कंक्लूड कंदासीं। असां सोचूं पिया मामा जुमंदर बदर खां हिकु अधु ॿी बि नज़म ॿुधूं, पर उहे ड्रॉप थी विया आहिनि, पर ॾिसूं जेकॾहिं हिन विच में अची विया त इनशाला असां उनखां नज़म ॿुधंदासीं। त साईं दिलशाद भुट्टो साहब, तव्हां सिंध जे नौजवाननि खे, सिंधी क़ौम खे हिन सूरत हाल में कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? हा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी अदी, रियासत कहिड़े बि दौर जी हुजे, अरब हुजनि, अरगोन हुजनि, यूनानी हुजनि, हर दौर जे हाकम इहा कोशिशि कई आहे त क़ौमी जदोजहद खे नेस्त नाबूद कयां, मायूसी फैलायां। पर सिंध जे नौजवान खे इहो सम्झणु खपे त उहे सभु फना थी मरी आहे। असां पंहिंजी धरतीअ ते मौजूदु आहियूं ऐं मौजूदु रहंदासीं। असां आज़ादी वरिती आहे ऐं आज़ादी वठंदासीं। मायूस थियण जी काई बि ॻाल्हि कोन्हे। हुननि खे कोशिशि करणु, सबोता जेतिरो करे सघनि था कंदा, पर धरती असांजी आहे, हिन धरतीअ ते असां ई रहंदासीं। जेके ॿाहिरियां ईंदा उहे सभु विया। हर ॿाहिरियां ईंदड़ माण्हू खे हिन धरतीअ तां वञिणो पवंदो। बसि मूंखे सिर्फ़ु एतिरो। महिरबानी तव्हांजी। अदा हाजन कलोरो, तव्हां कुझु ॻाल्हाइणु चाहींदो आख़िर में असांजी सिंधी नौजवाननि खे को मैसेज या सिंधी क़ौम खे?
हाँ जी, सभ खां पहिरियां त आख़िर में आउं जेको आहे सिंधी संगत यूके ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस खे जस थो ॾियां त जिन ही प्रोग्राम खे मुनक़िद करे पंहिंजे हीरोज़ खे जेको आहे यादि कयो ऐं उन्हनि खे यादि करण सां ज़ाहिर आहे नई नस्ल में उत्साह पैदा थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं साईं दिलशाद भुट्टे चयो त नौजवाननि में इहा जागरता आहे। असांखे सिर्फ़ु जेको आहे मिड़ी मुठ थियण जी ज़रूरत आहे ऐं इहो शऊर पैदा करिणो आहे त असां पंहिंजे वतन जी मालिकी कयूं, उनखां लातालिक न थियूं, उनजे वसीलनि जी मालिकी कयूं। ऐं जीअं साईं जिम सैयद चई वियो आहे त असीं क़ौम आहियूं ऐं आज़ादी असांजो हक़ु आहे ऐं आज़ादी वठी सघिजे थी पई। मूंखे इहो ई मैसेज ॾियणो। पानिया हाजन तव्हांजी मामा जुमन अची विया आहिनि त मामा तव्हां को सिंध जे नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾींदव? सिंध जे नौजवाननि खे चुस त पहिरीं त तालीम ते ध्यानु ॾियो। असांखे सिंध हिन वक़्तु एतिरी घेरे में आहे, कई मोर्चनि ते जंग करणी पवंदी, उनजे करे असांखे ॾाढो ॾाह सां ऐं वॾी होशियारीअ सां दुश्मन जो मुक़ाबिलो करणो पवंदो। छो दुश्मन जेको आहे तो उहो वॾो ताक़तवर आहे त हिन धरतीअ जा वारस अची आहियूं ऐं हाणे उहे ॾींहं मटे विया जो जागीरदार खे ढाल करे, वॾी कुवतुनि खे ढाल करे अवां असांखे लुटो फुलियो। हाणे हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो सिंध जी धरतीअ ते आज़ादी ख़ुशहालीअ जो ॾींहुं उभरंदो, उन लाइ पाण खे मिड़ी मुठ थियणो पवंदो। Thank you very much, everybody. Ada Hajan Koloro, Sain Dilshad Bhutto, Mama Juman Darpada, Ada Abdul Sattar Sumro, Sain Nawaz Khan Zaur, तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां जो के क़ौमी ॾिहाड़े ते असां सां गॾु साथ ॾिनो ऐं सिंध जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयो ऐं उमेद था कयूं त अहिड़ा प्रोग्राम असां आईंदा कंदा रहंदासीं ऐं जेके तव्हांजूं तजवीज़ूं आयूं आहिनि उहे ॾाढियूं प्रेशियस आहिनि। उन्हनि ते जेको आहे सो का कमेटी ठहणु घुरिजे, को गॾिजी को अहिड़ो सिस्टम ठाहींदासीं इंशाल्लाह जिन ते वेही करे सिंध जे क़ौमी हीरोज़ ते वधीक रिसर्च थियणु घुरिजे। ऐं साईं दुर मोहम्मद पठान साहब जिन जी वॾी वॾी महिरबानी, तमामु वॾी उन्हनि प्रेज़ेंटेशन ठाही आहे, तक़रीबन 23 मिनट जी आहे, असां यूट्यूब ते रखी आहे ऐं प्लीज़ डोंट फॉरगेट टू वॉच दैट, इट्स वेरी वेरी इंफॉर्मेटिव ऐं ॾाढी सुठी आहे। मामा तव्हां आख़िर में असांखे को गीत ॿुधाईंदव वञण खां अॻु में? ऐं सिंध जे शहीदनि ते को ठाहियो अथमि उहो ॿुधायां। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु ॿुधायो। असां सिंध जो आसद जो आशिक अॾीअ आया हली, सिंध जो आसद जो आशिक अॾीअ आया हली, सूर्य वरी सिंगार क्या, सूर्य वरी सिंगार क्या, खुश थी चढ़ा ते खिली, सिंध जो आसद जो आशिक अॾीअ आया हली, कुर्बान थी रत ॾेई विया रूपला, कुर्बान थी रत ॾेई विया रूपला, ॾिस बम्बट भड़की उठा, ॾिस बम्बट भड़की उठा, जान बवया तह में जली, ममताज़ ऐं मुज़फ़र भुट्टे समीअ कलोड़े सिर ॾिनो, ममताज़ ऐं मुज़फ़र भुट्टे समीअ कलोड़े सिर ॾिनो, पिया मक़तलनि में होकरा, पिया मक़तलनि में होकरा, वई वास जी हर का गली, फिक्र सैयद में फना थी जे जगायो क़ौम खे, फिक्र सैयद में फना थी जे जगायो क़ौम खे, सो कुरैशी इश्क मां, सो कुरैशी इश्क मां बि सिंध जी मिटीअ मिली, देस पंहिंजे में भला कैसी रहूं पादर बदर,
देश पंहिंजे में भला कैसी रहूं पिया दर बदर हाण आज़ादीअ बिना हाण आज़ादीअ बिना बि ॻाल्हि हर का खोखली सिंध जो सॾु थियो आशिक अॼु आया हली सूर्य वरी सी ॻाल्हि का कुझु थी चढ़ा ते खिली सिंध जो सॾु थियो आशिक अॼु आया हली हा बाबा थैंक यू वेरी मच मामा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हांखे ॿुधी ॾाढी महिरबानी ख़ुशी अवां थी पई ऐं इंशाअल्लाह अलाह सां आवाज़ तव्हांखे जो दिलि लॻे। कुर्बान अला करे अदा हरी नवाज़ हरी नवाज़ यार। ज़रूर कया। अदा आख़िरी तव्हां सिंध जे नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? महिरबानी भेण, आऊं सिंध जे नौजवाननि खे तव्हांजे वास्ते सां इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त उन्हनि खे हर सूरत में सिंधी क़ौम परस्त सियासत जो हिसो थियणु घुरिजे ऐं पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं पंहिंजूं समूरियूं वफ़ादारियूं ऐं पंहिंजूं समूरियूं तवानायूं उन्हनि खे पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौमी वजूद जे बचाव जे लाइ ख़तम आणणु घुरिजनि। नौजवान क़ौम जो असासो थींदा आहिनि, मुल्क जो असासो थींदा आहिनि ऐं उन्हनि जो जेको किरदारु हूंदो आहे जीअं त उहे तवानाई सां भरपूर हूंदा आहिनि, जोश जज़्बे सां भरपूर हूंदा आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जो किरदारु ॾाढो मुतहरिक हूंदो आहे ऐं उहे पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, उनजे ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ, उनजी आज़ादी जे लाइ, उनजे शानदार आईंदे जे लाइ तमामु बहितर ऐं सरगर्मी वारो ऐं तारीख़ साज़ किरदारु अदा करे सघनि था। तंहिंजे करे सिंधो नौजवान जेको सियासत खां लातलिक थिए पियो, जेको वतन खां लातलिक थिए पियो, जेको क़ौमी वजूद खां लातलिक थिए पियो, उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो पंहिंजे वतन खां लातलिक न थिए, पंहिंजे क़ौमी वजूद खां लातलिक न थिए, पंहिंजे मुस्तक़बिल खां लातलिक न थिए। शख़्स या फ़र्द तॾहिं ज़िंदा रही सघंदा आहिनि जॾहिं उहे क़ौमी वजूद जो हिसो थींदा आहिनि या उन जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। जीअं चइबो त केतिरे जी ज़िंदगी जेका आहे, फुड़े जी ज़िंदगी जेका आहे उहा दरिया सां आहे, ईअं फ़र्द जी ज़िंदगी जेका आहे उहा क़ौम सां आहे, मुल्क ऐं वतन सां आहे। तंहिंजे करे सिंध जे नौजवान खे पंहिंजे सिंध मुल्क जे लाइ, पंहिंजे सिंधी क़ौम जे लाइ ऐं उन्हनि जे ईंदड़ नसलनि जे लाइ, उनजी आज़ादी जे लाइ, उनजे शानदार ऐं बिन लाज़वाल आईंदे जी तइमीर जे लाइ पंहिंजो समूरियूं सलाहियतूं कतब आणणु घुरिजनि। रुगो जीअण जेको आहे सो रुगो पाण लाइ जीअण जो नालो न आहे, जीअण पंहिंजे वतन लाइ जीअण जो नालो आहे, पंहिंजी क़ौम लाइ जीअण जो नालो आहे। जीअण जेको आहे सो तारीख़ साज़ किरदारु अदा करण जो नालो आहे। तंहिंजे करे जेको माण्हू सच जे पासे आहे, पंहिंजे वतन जे पासे आहे, पंहिंजी क़ौम जे पासे आहे, ऐं सम्झां थो त उहो रुगो पंहिंजी क़ौम खे नथो जीआरे पर उहो पंहिंजो पाण खे बि जीआरे थो वञे, उहो हिकिड़ी तारीख़ मुर्तब करे थो वञे जंहिंजो तमामु डिघे अरसे ताईं मुख़्तलिफ़ नसलनि ते घण पासाऊं ऐं ॾाढो मुसीबत असरु पवे थो। तंहिंजे करे सिंध जे नौजवान खे ज़ातियात मां निकिरी, पंहिंजी इनफ़रादी सोच मां निकिरी पंहिंजो पाण खे पंहिंजे वतन ऐं क़ौम सां सराहणु घुरिजे। थैंक यू वेरी मच अदा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ॾाढो सुठो मैसेज इहो, नौजवान खे सियासत खां लातालपी न पैदा करणु घुरिजे, पंहिंजे पाण खे जेको आहे सो क़ौमी सियासत में आणणु घुरिजे ऐं नौजवान असांजी जेको आहे सो नई नस्ल असांजो आईंदो आहे, उन्हनि ते वॾियूं वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी सभिनी जी। आख़िर में अदा अब्दुल सत्तार सूमरे खां मां कमेंट्स वठंदुमि ऐं उनखां पोइ असां पंहिंजो प्रोग्राम कंक्लूड कंदासीं। वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। मैसेज सिंध जे नौजवाननि खे असांजो इहो ई आहे, ख़ासि तौर ते जेके बि सिंध जूं क़ौमी ऐं समाजी तंज़ीमूं आहिनि, ख़ासि करे उन्हनि खे मैसेज आहे त उहे पाण में जेको सो हिकिड़ो राब्तो कंटिन्यूअस राब्तो रखनि, उहे सिंध लेवल ते हुजनि चाहे इंटरनेशनल लेवल ते हुजनि। जीअं सिंध जी जेका ही तकलीफ़ आहे या सिंध जो जेको दर्द आहे या जेको सिंध जो ॾुखियो वक़्तु आहे, त उन मां निकिरण जो जेको रस्तो निकिरी सघे। ऐं जेकॾहिं मुसलसिल असां राब्ते में रहंदासीं त असां को रस्तो ज़रूरु ॻोल्हींदासीं जंहिंसां सिंध में जेका असां ख़ुशहाली अचे, सिंधी माण्हुनि जी ख़ुशहाली थिए। ऐं ख़ासि करे जेके नौजवान आहिनि, जीअं साईं नवाज़ ख़ान ॻाल्हि कई, त उन्हनि जी जेका अॼुकल्ह जेका सिंधी अदब सां
ऐं सिंध जी सियासत सां जेका लातलकी आहे उहा अलार्मिंग आहे ऐं उन जा ॿिया बि इलाही फैक्टर आहिनि जीअं सिंध में जेको सो बेरोज़गारी बि आहे, सिंध में अफ़रा तफ़री बि आहे, सिंध जा मुआशी मसइला बि आहिनि, इलाही घण तरफ़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि जे हल लाइ घण तरफ़ी कोशिशूं थियणु घुरिजनि। इहो ई मुंहिंजो मैसेज आहे। महिरबानी। थैंक यू वेरी मच अदा अब्दुल सत्तार सुमर साहब, तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। अदा हाजन कलोरो, मामा जुमंदर पदर, साईं दिलशाद भुट्टो, साईं दुर मोहम्मद पठान, साईं नवाज़ खान ज़हूर, अदा सतार, अदा गुल, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां टेक्निकली असांखे सपोर्ट कई ऐं असां टेक्निकली सपोर्ट जे लाइ एजाज़, निसार ऐं शहराज़ जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे जेको आहे फ्लायर वग़ैरह ठाहे ॾिना। साथ सलामत, सिंध सलामत, सदाईं ख़ुशि हुजो। खुदा हाफ़िज़। जी सिंध। सामाईन, अवां हाणे वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं सिंधी संगत यूके पारां सिंध जे हीरोज़ खे भेटा पेश करण वारो वेबिनार जी मुकमिल कार्रवाई ॿुधी रहिया हुआ। मोकिलाइण खां अॻु हिकु ॻाल्हि अवां जी ख़िदमत में अर्ज़ु रखंदुसि त अक्सर इहो चयो वेंदो आहे त सिंध खे तबाह करण में असांजे पंहिंजनि जो हथु आहे, याने सिंध खे मेसारण में सिंधियुनि जो ई हथु आहे। पर इहा बि हक़ीक़त आहे त पंहिंजनि मां ई गद्दार ऐं वतन फ़रोश पैदा थींदा रहिया आहिनि, जेके धाड़े में धाड़ियुनि जा साथारी हूंदा आहिनि। 20,000 अंग्रेज़नि 27 करोड़ आबादीअ वारे मुल्क हिंदुस्तान ते कब्ज़ो कयो हो। उन्हनि विढ़ायो ऐं हुकूमत करियो जे फार्मूले ते दुनिया जे वॾे हिसे ते कब्ज़ो कयो हो। बंगाल जेको अंग्रेज़नि खे शिकस्त ॾियण वारो हो, उते मीर जाफ़र जहिड़ा गद्दार पैदा थिया। सिंध ते बि अंग्रेज़नि टालपुरनि में फोट विझी पाण में विढ़ाए कब्ज़ो कयो। चीन जहिड़े वॾे मुल्क जंहिं ते जापान ऐं अंग्रेज़नि हुकूमत कई, इन ई समूरे मामले में वतन जे गद्दारनि जो वॾो हथु रहियो आहे। सिंध में बि वॾेरो अॼु जेतिरो मज़बूत ऐं माली तरह डिंग थियो वेठो आहे, इहो बि मुल्की आकाउनि जी ख़ुशामद ऐं साथारी हुजण जे करे आहे। इन्हनि खे वतन खां वधीक दौलत, असेंबलियुनि जूं सीटूं ऐं इक़्तिदार घुरिजे। अॼु जीअं धरती धड़ियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ बैरिया टाउन ऐं ॿिया रहाइशी मनसूबा शुरू कया विया आहिनि। धारियुनि खे 1955 में 1 यूनिट लागू करे सिंध में आबाद करण जी साज़िश शुरू कई वई, जेका अॼु ताईं तेज़ी सां जारी आहे। इन समूरे कुदे कम में पीपुल्स पार्टी जी हुकूमत जो वॾो हथु आहे। सिंध जी ज़मीनुनि ते धारियुनि ऐं फ़ौजी इदारनि जी वालार जंहिं तेज़ी सां जारी आहे, त ॿिए तरफ़ सिंध जा माण्हू बि इन जी सूरत हाल करे सख़्तु परेशान आहिनि ऐं मौजूदा हुकूमत ऐं कामोरा शाही इन्हनि जे वात जो गिरह बि खसे रही आहे। स्कूल बंदि आहिनि, इस्पतालुनि में इलाजु कोन थो मिले, रिकॉर्ड तोड़ करप्शन आहे, ड्रग्स जो ऐं माण्हुनि खे अगवा करण वारो कारोबार अरूज ते आहे। जबरन मज़हब मटाइण वारी साज़िश बि जारी आहे। सामाईन, ही सभु ग़ुलामी जूं निशानियूं आहिनि। नौजवाननि खे अधु राति जे पहर घरनि में घिरी नाहक खंभियो वञे थो ऐं उन्हनि खे टार्चर सेलनि में वाड़े सख़्तु तशदुद जो निशानो बणायो वञे थो। उन्हनि मां जेके छॾिया वञनि था, त उन्हनि जी हालति न जीअरे वारी आहे, न वरी मोलनि वारी आहे। ही सभु कुझु भउ ऐं ॾहकाव पैदा करणु ऐं ग़ुलामी, गुरबत, इफ़लास ऐं ॾाढ जे अॻियां मुस्तक़िल माज़ूर थी रहण लाइ कयो वञे थो। पर तारीख़ शाहिद आहे त ज़ुल्म हमेशह न रहंदो आहे। 6 करोड़ सिंधियुनि खे तव्हां केसिताईं ग़ुलाम रखी सघंदव? नेठि उहे उथंदा। तव्हां भले धारिया आबाद कयो, हिकु वक़्तु अहिड़ो बि ईंदो जॾहिं तव्हांखे ऐं धारियुनि खे भॼण जी वाह बि कोन मिलंदी। इन ई ॾींहुं धारियुनि सां धाड़े में शामिल गद्दारनि खे बि बख़्श न कयो वेंदो। इन्हनि जे मुक़दर में बि रुसवाई लिखियलु आहे। सिंधियुनि जा एहतजाज ऐं ग़ुलामी ख़िलाफ़ नारा शाहिद आहिनि ऐं इन ॻाल्हि जी निशानदेही कनि था त वेड़ खां सवाइ ॿी वाट न रही आहे। असांजो इहो ईमान आहे त ज़ुल्म जो दौरु ख़तमु थियणो आहे ऐं आज़ादी जो सिजु उभरणो आहे। सामाईन, ॻाल्हियूं त खुटणियूं न आहिनि,
ही अंदरि जा उधमा ऐं सूर आहिनि जेके हिकु ॾींहुं ज़रूरु ख़ुशियुनि में तब्दील थींदा। अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। पंहिंजो ख़्यालु कंदा, वतन सां प्यार वारे जज़्बनि खे ज़िंदा रखंदा। इन लाइ ज़रूरु सोचींदा ऐं लोचींदा त पंहिंजे वतन ऐं ईंदड़ नसलुनि लाइ छा करे सघो था। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।